अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कन पियोम कालू भला कल्बसी तॾहिं तित चयोम तेई वेल कयोम वचन वेड़ी चंसी। मुअज़्ज़िज़ तमाम ख़वातीन हज़रात के हाज़रीन के नाज़रीन के साकिब बड़ो जो सिकब जो सलाम दिल जथा गिराइण सां मां सभिनी खे ख़ुशि आमदीद भलीकार चऊं था। सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे पारां सिंधी ॿोलीअ जी जागरता मुहिम जे हवाले सां हलंदड़ मुख़्तलिफ़ ई पॉडकास्ट सिलसिलनि जो अॼु जी वेहक जो ही प्रोग्राम जंहिंमें अवां सभिनी खे भलीकार असांजा उहे दोस्त जेके सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे जे फेसबुक पेज ते मौजूदु आहिनि खेनि या ॼाण आहे परूड़ आहे त असां अॼु जे हिन प्रोग्राम में कहिड़े मौज़ू ते गुफ़्तगू करणु लॻा आहियूं। यकीनन ही गुफ्तगू जो अहम मरकज़ या उनवान मौजू उन हवाले सां आहे जेका तारीख़ कैलेंडर ते लॻे थी। हर नई तारीख़ जॾहिं कैलेंडर ते उन साल जी लॻे थी त उहा तारीख़ वरी वापसि मोटी नथी अचे। उन साल में उहा तारीख़ हिकु भेरो ई रक़म थिए थी, पर कुझु तारीख़ूं पंहिंजे अंदर में हिकु अहिड़ी तारीख़ रक़म करे वञनि थियूं जो वरी उहा तारीख़ मोटी ॿिए साल अचे थी त उहे हादसा, उहे वाक़िया, उहे अहम ॻाल्हियूं जेके गुज़िरियल साल में थी चुकियूं उहे वरी ईंदड़ या नए सालनि में उनजो हिकु भेरो वर्जाव या उनखे हिकु भेरो वरी सारण में मददगार ऐं अहमियत उनजी तमामु घणी हुजे थी। अॼु जी तारीख़ बि कैलेंडर ते हिकु अहिड़ी अहमियत जी हामिल आहे। 29 अगस्त साल 1857 ईस्वी। सवे साल अॻु सिंध जे उन वक़्त जे कमिश्नर सर बार्टल फेयर हिकु पधरनामे मूजिबि सिंधी ॿोलीअ खे राइज जेका अॻिते ई अॻुवाट हुई पर उनखे हिकु पधरनामे जी सूरत वरी उनजी अहमियत उजागर करण में हिकु पधरनामे जे ज़रिए समूरनि दफ़्तरी ऐं तइलीमी इदारनि सरकारी इदारनि खे हिकु पधरनामे जी सूरत जो अहसासु ऐं अहमियत उनजी उजागर कई त हिते जेका ॻाल्हि ॿोल लिखत पढ़त थींदी सरकारी हवालनि सां दफ़्तरी हवालनि सां उहा सिंधी ॿोलीअ में थींदी। अॼोके ॾींहं जी अहमियत खे उजागर करण जे लाइ ऐं ख़ासि तौर ते अॼु जो नौजवान उनखे इन तारीख़ी अहमियत जे बारे में उनखे रोशनास करण जे लाइ अॼु जी असां ख़ुसूसी वेहक जो एहतमाम कयो आहे ऐं इन वेहक में शरीक मूंसां जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो आऊं फ़र्दनि तारुफ़ कराए पंहिंजे पाण खे भागवंत पायां थो जो अॼु जी हिन महफ़िल में जेके शख़्सियतूं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सदन ताल्लुक़ तइलीम तदरीस तहक़ीक़ जे मैदान सां आहे ऐं खेनि इहो एज़ाज़ बि हासिलु आहे त उहे मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कंदे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेका उन्हनि जी ख़िदमत आहे उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे उहो यकीनन इंतिहाई अहमियत जो हामिल आहे जंहिंजे करे आउं पंहिंजो पाण ख़ुशि नसीब सम्झां थो जो अॼु खां सदन इल्म मां सदन तहक़ीक़ मां मुशाहिदे ऐं तजुर्बे मां घणो कुझु असांखे सिखण लाइ मिलंदो। मुंहिंजे साॼे पासे सभिनी खां पहिरीं जेका शख़्सियत मौजूदु साईं इनाम भट्टी साहिबु साईं जो तालुक़ु बाय प्रोफेशन केमिकल इंजीनियर आहिनि, रिसर्चर आहिनि, महराण यूनिवर्सिटीअ जे केमिकल इंजीनियरिंग शोबे सां सदन तालुक़ु आहे पर हिकु क़ौमी कारकुन जे हवाले सां सदन सुञाणप आहे, कॉलम निगार आहिनि, मुख़्तलिफ़ टेलीविज़न चैनल्स ते सियासी समाजी जागरता जे हवाले सां थींदड़ प्रोग्रामनि में हिकु तजिज़िये निगार जी हैसियत में सदन मौजूदगी रहे थी ऐं पंहिंजो हिकिड़ो अलॻि स्टैंस ऐं पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ रखनि था। असांखे भलीकार चऊं था। साणनि गॾु मौजूदु आहिनि मोहतरम इदरीस जतोई साहिबु। साईं भलीकार तव्हांखे चऊं था। निसाबी हवाले सां साईं पंहिंजे घर प्रोफेशन जी ॻाल्हि कयूं, क्वालिफिकेशन जी ॻाल्हि कयूं, हिकु मैथ्स कॉम जो हिकिड़ो सदन एज़ाज़ करो गॾु सिंधी अदब में सिंधी अदब जी मैथ्स MA डिग्री जे हवाले सां उनखां पोइ अदबी हवाले सां सदन ॿियूं जेके ख़िदमतूं उन्हनि जो इख़राज उन्हनि जे हवाले सां करिकुलम सदन सुञाणप आहे, ब्यूरो ऑफ करिकुलम सदन ख़िदमतूं आहिनि खेनि भलीकार चऊं था। अॼु जे हिन प्रोग्राम हिन वेहक में साईं साणुनि गॾु मौजूदु आहिनि मोहतरम अली आकाश साहिबु। अली आकाश बि यकीनन कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि। नसर हुजे, नज़्म हुजे, शाइरी हुजे, मुतरजम जी हैसियत सां बैन अल-अक़वामी अदब ते सदन मुतालियो हुजे या हिकु अहम अहिड़ो हवालो सिंध में जेके तवातुर सां ऐं तसलसल सां हलंदड़ अदबी मेड़ाका आहिनि, मेला आहिनि, उन्हनि में मुंतज़िम जी हैसियत में बानीकार हुजण जो खेनि एज़ाज़ हासिलु आहे ऐं असीं खेनि अॼु जी हिन वेहक में भलीकार चऊं था। वॾी महिरबानी साईं। दोस्तो अॼु जी जीअं मूं असां प्रोग्राम जे आगाज़ में ज़िक्र में ॻाल्हि कई त 29 अगस्त जो पस मंज़र छा आहे इन तारीख़ी हवाले सां असांजी अवां जे हवाले जेका ॼाण हुजणु खपे त हिन तारीख़ जी अहमियत छा आहे, कीअं आहे। सभिनी खां पहिरियों इहो सुवालु असां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि लाइ फ़र्दनि खणी हलंदासीं। इनाम साहिबु 29 अगस्त ते थियल इहो पधरनामो सिंधी ॿोलीअ में ख़ासि तौर ते उनजी लिपि ऐं उहा अॻई राइज थी चुकी पर इन पधरनामे जी ज़रूरत छो महसूसु थी। कमिश्नर सर बार्टल फेयर इन दफ़्तरी ॿोली ऐं सरकारी ॿोलीअ खे राइज करण जे लाइ 29 अगस्त ते जेको पधरनामो जारी कयो उनजा कहिड़ा अहम नुक़्ता हुआ इन बारे में असांजे नाज़रीन खे ॿुधायो। महिरबानी। पंहिंजो मेन जेका मुख्य शइ आहे उहा इहा आहे
त उन वक़्त में सिंध जॾहिं अंग्रेज़नि जे कब्ज़े हेठि अची वई त अंग्रेज़नि जो जेको सॼो समूरो निज़ाम हुयो उन में हुननि सिंध खे उन वक़्तु हिकिड़ी कमिशनरेट करे छॾियो, बॉम्बे जे हेठि हुई। त सॼे हिंदुस्तान यानी उन वक़्तु खे खणी चइजे सॼो बरे सघी उन मां किथां बि ॿिया माण्हू जेके सिविल सर्विसिस में हूंदा हुआ या ॿिया जेके बि डिपार्टमेंट्स हुया उन्हनि में बि ईंदा ऐं वरी ख़ुदि आयरलैंड खां, स्कॉट खां या वेल्स खां जेके ख़ुदि पंहिंजो ब्रिटिशर्स हुया उहे बि हिते ईंदा हुआ। त उन्हनि जो जेको हिकिड़ो लैंग्वेज बैरियर थींदो आहे, जेका ॿोली जे करे माण्हुनि जे ऐं उन सरकारी दफ़्तरनि जे विच में जेको मुफ़ासिलो हुयो उन विथी खे घटाइण जे लाइ उन्हनि सम्झो त सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली करार ॾिजे त जीअं जेके बि हिते माण्हू अचनि था, जिन बि इलाइक़नि खां अचनि था, उहे चाहे बंगाल खां अचनि, UP-CP खां अचनि या पंजाब खां अचनि या इंग्लिश वेल्स, स्कॉट ऐं आयरलैंड खां अचनि, त उन्हनि खे बुनियादी सिंधी ॿोली अचणु खपे ऐं उहे सिंध जे माण्हुनि सां संदन ॿोली में कम्युनिकेट करे सघनि। ऐं उन सां गॾो गॾु इहो बि हुयो त सिंध जे माण्हुनि खे इहो ख़ुदि हिकिड़ो हुननि त पंहिंजे हिसाब सां हुकुमरानी पंहिंजी खे मज़बूत करण जे लाइ यकीनी तौर ते कयो हूंदो त माण्हुनि खे बि हिकिड़ो अहसासु थिए त हिकिड़ी हुकूमत जेका हुननि जी ॿोली खे अहमियत ॾिए थी ऐं उन ॿोली खे उहो दफ़्तरी ॿोली जे कॾहिं उहो पंहिंजी ॿोली में वञी कंहिंसां बि ॻाल्हाईंदा, लिखपढ़ जेका थींदी, छाकाणि त हिकिड़ो आम माण्हू जेको अर्ज़ी पेश करे दरख़्वास्त ॾे, हाणे जेकॾहिं हुते पाबंदी हुजे त इहा दरख़्वास्त या अंग्रेज़ी में हुजे या जेका गोरे साहब खां न त ॿियो जेको साहब आहे उनखे जेका सम्झ में अचे उन में हुजे त आम माण्हू जे लाइ उहा पहुच खां ॾुखी थी वेंदी। तंहिंजे करे हुननि उहा शइ कई ऐं पोइ हुननि उहो निसाब तरतीब ॾिनो त जेको बि ॿाहिरियों माण्हू हिते अची सिंध में नौकिरी करे त उनखे पहिरीं उहो निसाब पढ़णो पवंदो, उनजो इम्तिहान ॾियणो पवंदो, पास करिणो पवंदो ऐं उनखां पोइ उनखे सिंध में नौकिरी करण जो अख़्तियार मिलंदो। त आउं सम्झां थो इहा जेका उन दौर जी शुरूआति लाज़िम करार ॾियणु उन्हनि जी पंहिंजी हुकुमरानी खे सहूलियत बख़्शण जे लाइ त हुई पर उनजो हिकिड़ो वॾो फ़ाइदो इहो थियो त सिंधी सॼे हिन एरिया में जेका बि दफ़्तर हुया उन वक़्त में उहो अॻिते हली करे जेके बि ॿिया डिपार्टमेंट ठहंदा हुआ, रेलवे ठहियो या रेवेन्यू ठहियो या इरिगेशन ठहियो, उन्हनि सभिनी जी उन वक़्त जी तव्हां लिख पढ़ ॾिसंदो अॼु बि आर्काइव्स में उहा मौजूदु आहे, उहा सिंधी में ई आहे। सभु दफ़्तरी ॿोली जे वधण जे करे फ़ाइदो इहो पहुतो जो हिकिड़ी पंहिंजी दफ़्तरी लैंग्वेज थींदी आहे, माना जेके ऑफिशियल ड्राफ्टिंग जेका चइबो आहे त उहा जेका ऑफिस ड्राफ्टिंग आहे उन सिंधी में बुनियादु पियो। पोइ उहा अॼु ॾींहं ताईं उहा एतिरी स्ट्रांग आहे सिंधी दफ़्तरी ॿोली, उनजी लिख पढ़ मुकमिल तौर ते सॼी जेका आहे सा उहा ईअं खणी चई सघिजे थो त दुनिया जे उन्हनि ॿियनि ॿोलियुनि जे बराबरि जेतिरी ताक़त रखे थी। त तव्हांखे हिकिड़ो ड्राफ्ट कीअं ठाहिणु खपे त उन में सभु शयूं जेके आहिनि त उहो टेक्निकल लैंग्वेज जेका हुई उनखे बि काफ़ी हंधनि ते उन में तव्हां ॾिसंदो त उहा टेक्निकल बि टर्मिनोलॉजी उनखे कन्वर्ट करे सिंधी में आंदो वियो त उन सां फ़ाइदो थियो, सिंधी ॿोली वधी। पोइ आस्ते आस्ते उन मां अॻिते हली करे उहा शइ एतिरी फैलिजंदी वई जो उनखे पोइ निसाब, आम निसाब में टेक्निकल एजुकेशन, मुंहिंजे ख़्याल उन वक़्त में जेको प्राइमरी खां वठी फाइनल सिंधी जेका हूंदी उन में जोमेट्री, ट्रिग्नोमेट्री, अर्थमेटिक्स, बुनियादी जेके बि हुयूं सभु जो सभु सिंधी में जेके आहिनि से पढ़ाइणु शुरू थियूं। ऐं आउं सम्झां थो अॼु बि उन जे मुक़ाबले जहिड़ो निसाब मुश्किल सां ई हुजे, वधीक इदरीस हींअर करिकुलम सां वापसि तहत उहो ॿुधाए सघंदो त हाणे वारो निसाब जेको आहे उन में सिंधी वधीक सगारी आहे या उन खां पुराणो जेको उहो निसाब हुयो सिंधी 7 फाइनल वारो उन जी सिंधी सगारी आहे। सही। असीं यकीनन जेॾीमहिल ॻाल्हि कयूं था हाकिम हुजण जी, हाकिमियत जो अंग्रेज़ बादशाह त हुकुम इहो बि ॾेई सघियो पिए त सभु अंग्रेज़ी सिखो, पर उन जे बजाए उन इन ॻाल्हि खे अहमियत सम्झी त असांखे हिते जी मक़ामी ॿोली सिंधी ॿोलीअ खे न फ़क़ति ॿियनि खे ज़ाहिर आम माण्हू त सिंधी माण्हू त पाण ॻाल्हाई पियो न, पर ख़ुदि उन अंग्रेज़ हाकिम बि अंग्रेज़ी खां गॾोगॾु सिंधी सिखी ऐं पोइ उनखे दफ़्तरी ऐं जिते साईं ॻाल्हि करे थो मुख़्तलिफ़ शोबनि जी उते तइलीम सां गॾोगॾु ॿिया बि दफ़्तरी जेके मामलात आहिनि, छा असां वटि उन वक़्तु एतिरी लुग़त बि मौजूदु हुई? थोरो इन हवाले सां ॻाल्हि कंदे पाण इन पधरनामे ॾांहुं चवंदे साहब। महिरबानी। अॼोको ॾींहुं सभिनी सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो सभाॻो ॾींहुं आहे ऐं जंहिं ॾींहं ते जेको आहे इहो हुकुमनामो जारी थियो त सिंधी ॿोली जेको आहे उहो दफ़्तरनि में इस्तेमालु कई वञे। हिन खां अॻु में सिंध जे अंदरि फ़ारसी ॿोली जो इस्तेमालु हुयो ऐं टालपुरनि ताईं ऐं सिंधी ईअं कलोड़े जे दौर में ॿियनि दौरनि में मदरसनि में सिंधी कुझु न कुझु पढ़ाई वेंदी हुई, पर ऑफिशियल जेका हैसियत हुई उहा फ़ारसी खे हुई। त फ़ारसी जीअं ई 1843 में अंग्रेज़नि सिंध ते हाकिमत कई त हुननि कुझु वक़्तु ताईं फ़ारसी हली।
1848 खां इहा डिमांड शुरू थी वई ऐं रिचर्ड बर्टन जेको आहे पहिरियों माण्हू जंहिं इम्तिहान पास करण लाइ दरख़्वास्त ॾिनी सिंधी ॿोली में इम्तिहान पास करण जे लाइ। त जॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हि थी त कार वहिंवार हलाइण जे लाइ ज़रूरी आहे त उनखे मक़ामी ॿोली अचे, उन सां सही कार वहिंवार हलंदो, त पोइ ज़रूरत पई त सिंधी ॿोली जी जेकॾहिं कार वहिंवार लिखिजे त उहो कहिड़ी लिपि में लिखिजे, छाकाणि सिंध में मुख़्तलिफ़ लिपियूं राइज हुयूं ऐं ख़ुदि सिंधी जेका रस्मुल ख़त आहे उन सिलसिले में हिकिड़े पासे देवनागरी हुई, ॿिए पासे जेको आहे अरबी सिंधी रस्मुल ख़त हुई जेका सिंधी रस्मुल ख़त हुई। त उनखे तरतीब ॾियण जो सुवाल, तरतीब आमतौर ते इहो सम्झो वेंदो आहे त का अंग्रेज़नि का सिंधी ॿोली ठाही आहे अची, ईअं बिल्कुलु दुरुस्त कोन्हे। सिंधी ॿोली सदियुनि खां मौजूदु हुई पर उन जी तरतीब में जेको अल्फ़ाबेट जी तरतीब में कुझु वाधारा सुधारा उहे उन्हनि कया। हिकिड़े तरफ़ उन्हनि पहिरियों कमु इहो कयो त ज़ाहिर आहे जेकॾहिं को माण्हू इम्तिहान ॾिए त उहो कहिड़ी रस्मुल ख़त में कहिड़ी लिपि में ॾिए ऐं उन रस्मुल ख़त खे जेको आहे मयारी वधीक बणायो वञे। त 1853 में उन्हनि इहो कमु कयो। उन सां गॾोगॾु हिनखे ज़रूरत पई त जेकॾहिं इम्तिहान ऑफिसरनि खां या जेके ॿाहिरां ॿिया सिंधी खे सेकेंड लैंग्वेज तौर ते सिखण लाइ अचनि था त उन्हनि खे ख़ुदि सानवी ज़बान तौर ते सिखण जे लाइ उन जे लाइ लुग़तूं ज़रूरी आहिनि। त हिननि डिक्शनरी कैप्टन स्टेक जेको आहे उन डिक्शनरीज़ ठाहियूं ऐं उन सां गॾोगॾु सिंधी ग्रामर ते जेको बुनियादी कमु इन सां हलंदो रहियो ऐं सिंधी ॿोली इस्तेमालु बि थी। 1853 में पहिरियों जेको 12 किताब जेको बाबनामो आयो निंदीराम जो उहो स्कूलनि में बि इस्तेमाल जा तोड़े जो सरकारी सतह ते इहे कोशिशूं हलंदड़ हुयूं पर उन्हनि ते मुकमिल तरह जेको आहे जेसि ताईं इहे शयूं सभु डेवलप न पिए थियूं तेसि ताईं मुकमिल तरह हिकिड़ी अहिड़ी हद आई जिते जेको आहे बार्टर फ्रेल चयो त हाणे जेको आहे तव्हां लुग़तूं बि आहिनि काफ़ी ऐं इहो सिलसिलो पियो हलंदो, स्कूलनि में पढ़ाई थी वञे, उन सां गॾोगॾु ग्रामर बि तव्हांखे डेवलप करे ॾिनो आहे। त हाणे इनखे जेको आहे जेका बि लिख पढ़ कई वञे टिनी पंहिंजे कलेक्टोरेट जेके हुयूं शिकारपुर ही कलेक्टोरेट जेका शिकारपुर कराची हैदराबाद 3 कलेक्टोरेट टिनी खे हुन लेटर लिखियो त हाणे जेको तव्हां जेको फारसी में लिखो था त उनजे बदिरां तव्हां जेको आहे सिंधी में लिखी मोकिलियो ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधायो त तव्हां वटि जेके ऑफिसर आहिनि तव्हांजे कलेक्टोरेट में उहे सिंधी ॿोली जे सिलसिले में उनखे केतिरी अचे थी केतिरी नथी अचे उनजी डेटा ॾियो त जीअं उन खां इम्तिहान वठी सघिजे। ऐं उन सां गॾोगॾु हुन इहो चयो त जेकॾहिं को माण्हू फारसी हरूभरू लिखे थो त उनखे फारसी सां गॾु सिंधी में लिखणु ज़रूरी आहे, सिंधी खां सवाइ क़बूलियत न मिलंदी। छाकाणि त जॾहिं हुननि इन ॻाल्हि खे क़बूलु कयो रियासती सतह ते इहा कोशिशि कई त ॿोली जी इम्प्लीमेंटेशन जो जेको प्रोसेस आहे वधीक तेज़ थियो ऐं वधीक उन ते अमल थियणु शुरू थियो। त मुंहिंजे ख़्याल में अॼोको इहो ॾींहुं असां सभिनी खे ॿियनि चङनि ॾींहंनि जी हीअ बि असांजे लाइ चङो ॾींहुं आहे जंहिंखे वधीक असांखे इम्प्लीमेंट करण जे लाइ ऐं पंहिंजो तजुर्बो करणु खपे त असां किथे पहुता आहियूं। इहो त ज़ाहिर आहे त उन शइ खे कीअं वधाइजे ॿिए मरहले में उन ते। जी हा, अली आका साहिबु तव्हां ॾे ईंदुसि तकिड़ो इन ई नुक़्ते खे खणी त 1857 में जेकॾहिं असां हिकु भेरो हलूं ऐं उन ॾींहं खे 29 अगस्त वारे ॾींहं खे पंहिंजे ज़हन में आणियूं उन माहौल खे उन मंज़र खे त उन वक़्तु जॾहिं हुकुमनामो इदारनि मुख़्तलिफ़ दफ़्तरी ऐं सरकारी इदारनि ते पहुतो हूंदो त उन वक़्तु छा फौरी तौर ते इनखे एडॉप्ट करण लाइ या उन ते अमल पैरा थियण जे लाइ जॾहिं सिंधी ॿोलीअ जी एतिरी ॼाण हुजण बि त ज़रूरी हुई त पहिरियों ऐलान ग़ालिबन ईअं बि हुयो त जेकॾहिं नथी अचे त अंग्रेज़ीअ सां गॾु सिंधी डॉक्यूमेंट ऐं उहो जेको पेपर आहे उहो बि गॾोगॾु शामिलु हुजे फौरी तौर ते जेकॾहिं आहे तब्दीली। पर असांजे नौजवान खे थोरो हुन तारीख़ी हवाले ॾांहुं ख़ासि तौर ते ॿुधाइण जे लाइ तफ़सीली तौर ते तव्हां हिन ॾींहं जे हवाले सां कहिड़ी अहमियत ऐं कीअं उन्हनि खे बयानु कंदा? असल में बुनियादी ॻाल्हियूं थियूं, दोस्तनि हुन ते ॻाल्हायो। हाणे अंग्रेज़ जॾहिं हिते आयो त उनजो वॾे में वॾो मसइलो जेको ही लैंग्वेज जो मसइलो उनजे इंतिज़ाम सां गॾियल हो। ठीकु, हाणे उनजी सही एडमिनिस्ट्रेशन न पई हली सघी ऐं माण्हू ताईं उनजो कम्युनिकेशन न पिए थी सघियो सही नमूने। जेका सिंधी ॿोली जी जेका घुर्ज पेश आई उहा अंग्रेज़ जे ख़्याल खां इन करे न आई हुई त को हुननि खे नसाब तयारु करिणो हो, सिंधी माण्हुनि जी भलाई जे लाइ करिणो हो। सभु वॾे में वॾो जेको मसइलो हो उहो हिते जागीरदारी जो या ज़मीनदारी जेका बि हुई उनजे रिकॉर्ड जो मसइलो। हाणे जीअं एतिरी ॻाल्हि कई त उहो हो
मीरनि जे ज़माने में फ़ारसी में ठीकु पोइ ऐं मक़ामी माण्हू मुकमल तरह जेके हुआ उन दौर में ईअं सम्झो त अछूत या शूदर उन्हनि वारी हैसियत में अची विया हुआ न जेके मीरनि जे ज़माने में कलोड़ा ॿियूं जेके बि ज़ातियूं हुयूं उहे ॻाल्हाईंदा हुआ सिंधी त माण्हुनि सां कम्युनिकेशन जो वॾो इशू पियो थियो ऐं जेके क्लेम पिया आया हाणे जॾहिं मां जागीरदारी तारीख़ पढ़ंदा उते मिसाल हिकिड़ो लफ़्ज़ उते ही जेके डायरेक्टोरेट आहिनि जेके टे ॿुधायूं जी उन्हनि में उन्हनि जा आहिनि उन्हनि जी वरी पाण में हिक ॿिए में उन में सॼी लिख पढ़ाई उन में 7 पेज रुॻो मूं जॾहिं पढ़ियो पिए त मुलाज़िमीन लफ़्ज़ मां छा मतिलबु आहे अच्छा उन जा मुलाज़िम या उन जा माइट छो त जॾहिं उन्हनि क्लेम पे कयो कंहिं जागीरदार पंहिंजे जागीरदार त उन में मुलाज़िमीन त उन में वरी सवे नाला लिखिया पिया आहिनि त इहे सभु उन जा क्लेमेंट आहिनि ऐं या दीगर लफ़्ज़ त भाउ दीगर जो मतिलबु छा त हिकिड़ो वेग लफ़्ज़ आहे पोइ इन जे करे पोइ उन्हनि ॾिठो त जेका फ़ारसी आहे उहा ॿोली आम माण्हुनि जी बि न आहे आम उन ज़माने में छा हो जो माण्हू जॾहिं बि को मीरनि जे ज़माने में का अर्ज़ी ॾींदो हो या का दरख़्वास्त ॾींदो हो त उहा किथां न किथां कंहिं माण्हू खां उहा फ़ारसी में लिखाराए ॾींदो हो ठीकु आहे हिकिड़ो त इहो ॿियो बाज़ार में जेका मौजूदु हुई उहा ई ख्वाजकी ॿोली उहा देवनागरी में लिखी वेंदी वरी मख़सूस हिकु वाणियुनि जी ॿोली हुई सही जेका बि सिंधी माण्हुनि खे सम्झ में न ईंदी हुई ॿियो उन में पढ़ण में लिखण में उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो ख़ासि उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो हो सो इन जे करे जेके इन पंहिंजी ॿोलीअ खां माण्हू मुकमल तरह कटियल हुआ अंग्रेज़ जीअं त चयो इहो पियो चाहियो त असांखे रियल सिचुएशन जी ख़बर पवे त किले में कहिड़ा आहिनि ऐं ॿियो माण्हुनि जा दरबार ताईं जेके मसइला पहुचनि था त उहे असांखे एग्ज़ैक्ट नमूने पहुचनि ऐं डायरेक्ट ऐं सिधी रीति पहुचनि त हुननि जे जेको ॿोली जी जेका बि पदरनामो जेको बाटल फ्रेयर जारी कयो इन जी प्रोसेस अॻ में शुरू थियो पर 1857 खां त उहो उन्हनि जे अंग्रेज़नि जे पूरे जेके हितां जे कंट्रोल संभालण जो हिकिड़ो हिसो हो शुरू में हाणे कैप्टन स्टेक जो जीअं मिसाल थियो उन ॾाढो सुठो कमु कयो ऐं हिन सॼे सिंधी ॿोली खे स्क्रिप्ट जी सूरत ॾियण में पर अव्हांखे उन जो बुनियादी कमु हो जीअं लुगत ठाही ग्रामर जो लिखियो ॿियो थियो पर वॾो फैक्ट इहो बि आहे त उन अरबी लिपि जी हिमायत न कई अच्छा उन चयो त इहो देवनागरी में इहा लिखी वञे ऐं हिकिड़ो रेयर फैक्ट इहो बि आहे त जॾहिं इहो पदरनामो थियो त उन वक़्त में जेके हिंदू जेको वाणियो हो उन तमामु घणो एहतजाज कयो सिंध में जीअं हाणे प्रोटेस्ट थियनि था उन्हनि सरकार ताईं त उन पंहिंजी किराए पहुचाई पोइ नतीजे में वॾो हंगामो थियो ऐं पर पोइ जेको बेसिकली इहो जेको स्क्रिप्ट ठहियो त स्क्रिप्ट में सिंधी सां गॾु देवनागरी बि थियो हुननि चयो त बाबा इनखे कंटिन्यू रहण ॾियो जेको वधीक ॿई हलनि पोइ जेको जंहिंखे अॻु खटे पोइ प्रोसेस में हीअ अरबी जेको आहे स्क्रिप्ट इहो अॻिते आयो हाणे पर असां इहो हिकिड़ी ज़बरदस्त शुरूआति हुई छाकाणि त हिन खां अॻु में अबू अल हसन सिंधीअ जी जेका ॿोली ठही हुन में 40 अखरी हुई उहा मुकमल तरह उन असांजे उन जेको बि असांजे आवाज़ असांजा ॿोली जो जेको बि असांजो लिखत में स्ट्रक्चर थिए थो उनजी कोन पे नुमाइंदगी कई ऐं हीअ ख़ासि तौर ते कैप्टन स्टेक ऐं ॿिया जेके माण्हू हुआ उन वेही हुनखे हिकिड़ी शकिल ॾिनी सही हाणे असांखे फ़ाइदो कहिड़ो पियो त हिकिड़ो त अॻिते हली उनजे बुनियाद ते असांजो त राइज थियो स्कूलनि में नसाब राइज थियो इहो थियो ऐं ॿियो अॼोके ॾींहं जी अहमियत इन जे करे आहे त अॼु सिंधी ॿोलीअ जो जेको बि क्लेम आहे पॉलिटिकल क्लेम ख़ासि तरह पाकिस्तान जे ठहण खां पोइ ऐं पाकिस्तान में ॿोलियुनि जे मसइले पैदा थियण जे करे ऐं ॿोलियूं हिकिड़ी ॿोली मिसाल उर्दू खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो उन जे करे ॿियनि ॿोलियुनि खे जेको मुतासिर थियणो पियो ऐं तव्हां ॾिसो त पाकिस्तान में सरहद पंजाब सरहद न पर हाणे KP ऐं बलूचिस्तान इन्हनि सभिनी जे स्कूलनि में पढ़ाई थी वञे उर्दू प्राइमरी सतह ते हीअ जेको असांजो जेको सिंध में ई सिंधी ॿोली हुई उहा इन ई तारीख़ी वाक़े जे तसलसल में जेका अॻिते इर्तिका थी ऐं उहा नसाब ताईं पहुती त असांजो जेको अॼोको हीउ हेॾो वॾो मंडाण ठहियलु आहे असीं सिंधी शाइरी करियूं था मज़मून लिखूं था ॻाल्हायूं था ऐं जेको बि आहे त उहा जेका हिकिड़ो तसलसल आहे ऐं उहा सुञाणप आहे उनजो बुनियाद बि हिन पदरनामे खां हिकु तरह उन खां ई आहे ऐं छो त लिखत ठही लिखत में जॾहिं का ॿोली ईंदी आहे त उहा वधि में वधि महफ़ूज़ सम्झी वेंदी आहे
सो थोरो घणो इहो पस मंज़र आहे अॻिते जी इनाम साहिबु असां हाणे इन पस मंज़र खे ज़हन में रखंदे यकीन हाणे सभिनी खां पहिरियों सुवालु इहो ई थो अचे त जॾहिं हिकिड़ो हुकुमनामो अची वियो उन ते कमु शुरू थियो त वरी कहिड़ी टर्निंग पॉइंट आई जो असां वरी उन मामले खे अॼु वरी हिकु भेरो अहिड़ो उनवान लिखण ते मजबूर थिया आहियूं त हाणे रुकावटूं उन हलनि ते वेठासीं ॻाल्हायूं जॾहिं हिकिड़ो हुकुमनामो अची वियो त अॼु त असां माना हिकिड़ी शाहूकार सिचुएशन में हुजूं हा वरी वॉट वॉज द टर्निंग पॉइंट रिवर्स थी आहे उहा शइ जेका उन वक़्त जे हुकुमराननि इहो हुकुमनामो जारी कयो त सिंध जे अंदरि दफ़्तरी ज़ुबान जेका आहे असां सिंधी हूंदी पर अॼु जेका घणे भाङे तव्हां ॾिसंदव त उहा बिना इन आर्डर जारी करण जे त सिंध जे अंदरि सिंधी दफ़्तरी ज़ुबान न हूंदी पर अमलनि ईअं थींदो पियो वञे तव्हां हींअर रेवेन्यू खाते में वञो पुलिस थाणे ते वञो FIR बुक ॾिसो या केतिरनि ई ॿियनि ऑफिसिस में जेके फॉर्म प्रोफार्मा अचनि था या हिन भेरे जेको ताज़ो तव्हांजो तजुर्बो थियो हूंदो जेॾीमहिल सेंसस थी पए डिजिटल आदमशुमारी सॼो फार्म हुयो उहो हुजे या उन खां अलावा बि ॿिया केतिरा ई दफ़्तरी हींअर मामला आहिनि जिते उर्दूअ खे तरजीह ॾिनी थी वञे जंहिंमें आउं सम्झां थो सभ खां वॾी जेका ख़राबी या जितां खां शुरूआति थी आहे उहा आहे सिंध असेंबली सिंध असेंबली जे अंदरि हींअर तव्हां ॾिसंदव त 90% खां मथे सॼी कार्रवाई जेका आहे उहा उर्दू में हले थी जॾहिं खां सिंध असेंबली क़ाइमु थी उते जी असेंबली जी जेका कार्रवाई हुई उहा सिंधी में हलंदी उनजो स्पीकर हुजे या ॿियनि जूं स्पीचिस हुजनि त हींअर ईअं थो लॻे त बग़ैर ऐलान जे या अण ऐलानियर तौर ते सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरनि मां ख़ात्मे ॾियण जी शुरूआति आस्ते आस्ते कराई वई आहे जेका असां कंहिं हद ताईं उहा जहिड़ो हज़म बि करे विया आहियूं न रुॻो इहो पर जॾहिं तव्हां ॾिसंदव त जेको वन युनिट जे ज़माने में सिंधी ॿोली जे लाइ उन वक़्त में थियो त जहिड़ो ख़तमु पई थींदी वञे त उन खां गॾोगॾु जेका वन युनिट जे ख़िलाफ़ु मूवमेंट हुई त उन सां गॾोगॾु सिंधी जे लाइ त सिंधी ॿोली जेका आहे उहा वोटर लिस्टुनि जी जेका आहे उहा बि ज़ुबान हुजणु खपे रेलवे स्टेशनुनि खां वेंदे जेके हाईवेज़ ते जेके बि बोर्ड्स ऐं स्टोन मार्क्स थियनि था उहे सिंधी में हुजणु खपनि उन जे लाइ हेॾी सारी जदोजहद थी ऐं अॼु बि तव्हां ॾिसंदव त रेलवे हाणे बि वफ़ाक़ी इदारो आहे पर अॼु बि जेकॾहिं उते रिपेयर मेंटेनेंस किथे बि थींदी त उन सां गॾु उते सिंधी तव्हांखे लिखियलु मिलंदी पर हींअर ताज़ो जेको तव्हां NH जो ॾिसंदव त नेशनल हाईवे अथॉरिटी जिते बि जेको कमु करे थी त उन जा साइन बोर्ड्स खां वठी करे जेके स्टोन मार्क्स आहिनि उहे बि तव्हांखे मिलंदा त उन ते उर्दू लिखियलु हूंदी हैदराबाद जे अंदरि शहर में बि तव्हां ॾिसंदव त केतिरनि ई हंधनि ते तव्हांखे अक्सर उहा उर्दू लिखियलु नज़र ईंदी त इन में ईअं थो लॻे त आस्ते आस्ते असां खां इहो क़बूलु करायो पियो वञे त सिंधी जेका आहे हाणे उहा दफ़्तरी ज़ुबान बि न आहे सरकारी ज़ुबान बि न आहे ऐं अमली तौर ते उन्हनि सभिनी इदारनि मां असेंबलियुनि खां वठी तालीमी इदारनि में बि उहा न रहे जंहिंजो वरी ॿियो मिसाल तव्हांजो इहो हूंदो त सिंध जे अंदरि जेके बि क्वालिटी स्टैंडर्ड्स जे नाले ते प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे सिटी स्कूल हुजे बीकन हाउस हुजे या ॿिया जेके बि घणे भाङे आहिनि उहे समूरी सिंध जे अंदरि जिते बि पढ़ाइनि था उते सिंधी मदर टंग जिन ॿारनि जी ज़ुबान मादरी ॿोली सिंधी आहे उन्हनि खे बि आसान सिंधी त पढ़ाइनि था पर सिंधी लाज़मी जेका आहे उहा नथा पढ़ाइनि न रुॻो इहो पर केतिरनि शहरनि में त उन्हनि ॿारनि जे वालदेन खे घुराए उते इहो चयो थो वञे त ॿारनि सां घर में बि उर्दू ॻाल्हायो या अंग्रेज़ी ॻाल्हायो या अंग्रेज़ी ॻाल्हायो न त ॿार जी ज़ुबान जेका आहे उहो तलफ़ुज़ सही नथो थिए ऐं इहा सूरत हाल जेका आहे सा पैदा थी वई आहे जेको माज़ी में कंहिं हद ताईं इहा शइ ख़तमु थी चुकी पर हींअर मुसलसिल आउं सम्झां थो हीअ गुज़िरियल जेके 15-20 साल थिया आहिनि उन में इहा शइ नज़र अचे पई थींदी पई वञे उन सां गॾोगॾु जेका आहे आम वाहिपे जी जेका ज़ुबान आहे मार्केट जे अंदरि जेका आहे त उनजी जेॾीमहिल तव्हां साइन बोर्ड्स मिसाल तौरु हिकिड़ी का बि बेवरेजिस कंपनी आहे या ॿी का गिह जी कंपनी आहे या पखनि ठाहिण जी कंपनी आहे उहे इन खे प्रोमोट था कनि त समूरी सिंध जे अंदरि उन्हनि जा जेके बि साइन बोर्ड्स आहिनि उहे उर्दू में लिखिया था वञनि ऐं न रुॻो इहो पर मुफ़्त में सर्विस ॾियण जे करे ऐं हिकिड़े दफ़े सॼी सिंध जे सभिनी रोडनि तां अक्सर इहो हिकिड़ो जाइज़ो वरितो त जिते बि पुलिस चौकी या पुलिस थाणो उते जिते बि अचे पियो उते हिकिड़ो बोर्ड हिकिड़ी मख़सूस पखनि जी कंपनी उन्हनि जे तरफ़ां उन्हनि खे ठहिराए ॾिनो वियो ऐं उहो लिखियो उर्दू में पियो आहे
ओके ऐं पोइ केतिरनि हंधनि ते तव्हां ॾिसंदो त के ज़ातियूं सिंधी जूं जेके आहिनि जिन खे तव्हां जेॾी महिल उर्दू में लिखो था त उहो बिगाड़ थो थी वञे, उहो हुनजो तलफ़ुज़ सही नथो रहे, केतिरनि ॻोठनि ऐं शहरनि जा जेके नाला आहिनि उहे उन जे सबब जे करे उन्हनि जो बिगाड़ थी थो वञे, उहे सही जेको आहे सो नथा रहनि। त असां जहिड़ो उनखे आस्ते आस्ते जॾहिं ॿोलीअ जी जेका कमर्शियल जेका नीड आहे उहा बि ख़तमु थी वेंदी आहे त आस्ते आस्ते उन मार्केट मां ख़ात्मो थी वेंदो आहे। मिसाल तौरु कैलीग्राफी वारो या कंप्यूटर ते जेको कमु करण वारो, बावजूदि हिन जे ॿिए पासे सिंधी ओतिरी मज़बूत थी आहे, माना गूगल खां वठी करे इंटरनेशनल प्लेटफॉर्म्स ताईं सिंधी जेका आहे उहा मुरविज़ थींदी पई वञे। पर ॿिए पासे असां वरी ही पाण खे हिते कमज़ोर पिया कंदा वञूं। हुअण त ईअं खपंदो आहे त सिंध असेंबली में इन ते सख़्ती सां हुजणु खपे त सिंध असेंबली जी कार्रवाई सिंधी में हले। ऐं हाणे तव्हांखे ट्रांसलेटर उहो जंहिंखे जेकॾहिं सिंधी सम्झ में नथी अचे त उहो ट्रांसलेटर लॻाए छॾे, जीअं दुनिया जे ॿियनि हंधनि ते थींदो आहे। हिंदुस्तान जी असेंबली में ख़बर न आहे अलाए केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ पहुचंदा आहिनि, पर उते जेको बि ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदो आहे ऐं हर कंहिंखे वरी कन में उहो जेको आहे सो लॻो पियो हूंदो आहे त हू हुनखे पंहिंजी ॿोली में ॿुधे। त हुअणु ईअं खपंदो आहे। ईअं ई पाकिस्तान वफ़ाक़ आहे, फेडरेशन जे अंदरि असीं फेडरेटिंग यूनिट्स जेके आहियूं त उन्हनि जे ज़ुबान, ॿोली, कल्चर खां वठी करे हर शइ खे जेको तहफ़ुज़ फ़राहम कयल आहे उनखे उते सेनेट ऐं क़ौमी असेंबली में बि इन क़िस्म जो तहफ़ुज़ फ़राहम करण जे लाइ जेतिरे ताईं उहा मूवमेंट न थींदी त आस्ते आस्ते असीं उहा शइ विञाईंदा वेंदासीं। ॿियो कोर्टुनि जे अंदरि हींअर तव्हां जेका जुडिशरी सिस्टम आहे, अॻे अंग्रेज़नि जॾहिं उनखे इहो मुरविज़ कयो त इहा दफ़्तरी ॿोली सिंधी हूंदी त हर हंध ते स्टाम्प पेपर खां वठी करे हर शइ ताईं उतां जेका कोर्ट में इस्तेमालु थींदी उहा सिंधी में हूंदी। पर अॼु तव्हां जेकॾहिं जेकब आबाद में बि वेंदो त तव्हांखे अक्सरियत उते जेको छाकाणि जेको ठहियलु ठुकियलु जेको फार्म अचे थो निकाहनामो, मिसाल तौरु सॼी सिंध में किथे बि वञो जेको निकाह ख़्वान वटि निकाहनामो आहे उहो घणे भाङे उर्दू तव्हांखे मिलंदो। FIR जे लाइ थाणे ते वञो तव्हांखे FIR बुक उर्दू में मिलंदो। ईअं ई तव्हां ॿियनि जेतिरे बि त हाणे इहा शइ जेका आहे उन ते केरु हिनखे कंट्रोल कंदो, कहिड़ी अथॉरिटी आहे जेका इन्हनि शयुनि खे वापसि बहाल करे त सिंध जे अंदरि सिंधी ॿोली जॾहिं अंग्रेज़नि जे ज़माने खां उहा थी ऐं वरी उन खां पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ बि उन ते इहा शइ तइ थी वई त स्कूल खां वठी करे दफ़्तर ताईं ऐं वफ़ाक़ी इदारनि खां वठी करे सूबाई इदारनि ताईं सिंधी ॿोली खे पंहिंजो हिकिड़ो हक़ हासिलु हूंदो त उते जे माण्हुनि खे उनजी लिखाई, पढ़ाई, बोर्ड सभु शयूं सिंधी में हुजणु खपनि। त उन्हनि खे हींअर केरु जेको आहे सो आहे जेको वापसि इम्प्लीमेंट कराए, उहा शइ शायदि ख़तमु थी थिए। तंहिंजे करे अॼु असांखे वरी इहा ज़रूरत महसूसु थी आहे त का अहिड़ी स्ट्रगल, का अहिड़ी जदोजहद, का अहिड़ो आवाज़ु जेको इन्हनि सभिनी जे कननि ताईं वरी पहुचे त असांजी सिंधी ॿोली खे उन दर्जे ते वरी पहुचाइण जे लाइ ऑफिशियल जेका का शइ थियणु खपे। यकीनन ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि। इन सां गॾोगॾु आउं पर जो लफ़्ज़ इस्तेमालु कोन कंदुसि, पर चवंदुसि इन सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे बीठल पाणी में कुझु तहरुक ईअं बि पैदा कयो आहे त ज़मीनी हक़ीक़तूं इन सां गॾु इहे बि आहिनि त कुझु ज़िलनि मां बाक़ाइदा हिन जागरता मुहिम वसीले, हिननि प्रोग्रामनि वसीले या लिख पढ़ वसीले उतां जे डिप्टी कमिश्नर्स, उतां जे कमिश्नर सां बाक़ाइदा लिखत में कुझु ख़त पत मसूल थिया आहिनि जिन में इन ॻाल्हि खे इज़ारियो वियो आहे त असां इन तव्हांजी मुहिम जे हलाइण जे खां पोइ जेका अंदरि असां वटि लिख पढ़ थिए पई उनखे सिंधीअ में करण में कामयाबु विया आहियूं। ऐं इहा तव्हांजी बि महिरबानी आहे। असां हिन में चाहींदासीं त अॻिते बि ॿिया बि ज़िला, ॿिया बि जेके हाकिमियत ऐं पंहिंजो अमलदार जेके इन लेवल ते मौजूदु आहिनि, जेके बाख़्तियार आहिनि, उहे यकीननि पंहिंजे पंहिंजे जेकॾहिं जीअं मिसाली ॻोठु हिकिड़ो असां वटि मौजूदु आहे, ईअं ई मिसाली इदारा बि जेकॾहिं थींदा वञनि हिक खां वधीक त यकीननि जो सिलसिलो। सर निसाब ते हिकिड़ो भेरो वरी अचूं था इदरीस जतोई साहिबु, निसाब जी जेके ॻाल्हि जंहिं पासे साईं इनाम भट्टी साहिब बि इशारो कयो त हिन वक़्तु जंहिंमें तब्दील थियो आहे हिन में हिकिड़ो मफ़रूज़ो असीं जॾहिं इहो इस्तेमालु करियूं था त मूंसां गॾु वेठल जेकॾहिं कचहरीअ में हिकिड़ो गैर सिंधी माण्हू आहे त आउं चवां थो छो जो हुनखे सिंधी नथी अचे, तंहिंजे करे अचो त उनजी ॿोलीअ में ॻाल्हायूं या घटि में घटि अहिड़ी ॻाल्हायूं जेका उनखे सम्झ में अचे, असां सिंधीअ तां खणण लाइ तयारु थी था वञूं। ऐं इहो ई रवैयो घणे भाङे न सिर्फ़ु स्कूल जी इंतिज़ामिया पर ख़ुदि वालिदैन जो बि थी वियो आहे, छो जो उन मफ़रूज़ खे हाणे क़बूलियत जे दर्जे ते पहुची चुका आहिनि त जेको स्कूल इंतिज़ामिया जेका इहा ॻाल्हि करे पियो बिल्कुलु ठीकु पई करे त जेकॾहिं मूं पंहिंजे औलाद खे हिन वक़्तु उर्दू ऐं अंग्रेज़ीअ जो उचार उनजो ठीकु न कयो, सिंधी त कॾहिं बि सिखी वठंदो। निसाब हिन वक़्तु असांजो जेको आहे कहिड़ियुनि क़िस्म जी रुकावटुनि खे मुंहुं ॾिए पियो? मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे हिन सुवाल ते अचण खां अॻु में बुनियादी तरह सां मजमूई तरह ॾिसंदासीं त सिंधी ॿोली जेका आहे दफ़्तरी तौर ते उनजो इस्तेमालु जेसि ताईं अंग्रेज़ हुयो उनखां पोइ बि 60 ताईं काफ़ी हद ताईं सिंधी ॿोली जो जेको आहे इस्तेमालु थींदो रहियो, दफ़्तरनि में बि, कोर्टुनि में बि ऐं उन सां गॾोगॾु रेवेन्यू में बि ऐं असांजे लैंड रिकॉर्ड्स में बि त थींदो रहियो।
ऐं वरी जॾहिं छांगजाह में बंगाली खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो उर्दू सां गॾु, त बंगाली में बि ख़ुदि जेको आहे करंसी ते ॿियनि शयुनि ते बंगाली में स्क्रिप्ट लिखिया विया, फार्म अहिड़े क़िस्म जा छपिया विया। त हाणे सुवालु इहो आहे त असांजी ॿोली जे सिलसिले में जीअं इनाम ॿुधायो त क़ानूनी तरह तमामु सुठा कानून ठहियल आहिनि। आइनी तरह बि सिंधी ॿोली खे सवाइ क़ौमी ॿोली जे खे मुतासिर करण खां सवाइ, उनजी हैसियत खे मुतासिर करण खां सवाइ, अंग्रेज़ी खे मुतासिर करण खां सवाइ पंहिंजे तौर ते सूबाई असेंबलियूं पंहिंजी ॿोली जे लाइ तरक़ी जे लाइ अकेडमियूं इदारा, जीअं हीउ इदारो ठहियल आहे, इन वाधवी जे लाइ काफ़ी कुझु करे सघनि थियूं। सवालु इहो आहे, उन खां पोइ वरी सिंध असेंबली 1900 जुलाई 72 में जेको एक्ट पास कयो, उहो बि सिंधी ॿोली जे इस्तेमालु ऐं सिख्या जे सिलसिले में मौजूदु आहे, हींअर बि मौजूदु आहे। उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन जो गैप आहे ऐं उन्हनि ते जेसि ताईं सरकारी सतह ते उन्हनि ते जेकॾहिं असां हिकु त ॿोली जो मामिलो अहिड़ो आहे, उहो जबर जे ज़रिए कान ते बि नाफ़िज़ नथो करे सघिजे, पर उनखे रियासत पंहिंजे कार वहिंवार खे हलाइण जे लाइ, उनखे इस्तेमाल जे लाइ सभिनी खे पंहिंजी ॿोली इस्तेमालु करण जो खुलियल मौक़ो ॾेई सघे थी। तालीम जे हवाले सां जेको तव्हां सुवाल था कयो, या निसाब जे हवाले सां, या मीडियम ऑफ इंस्टेंस, सिंध जीअं त ॿियनि सूबनि जे भेट में काफ़ी इन मामले में सिंधी ॿोली जे इस्तेमाल जे मामले में काफ़ी अॻिते आहे ॿियनि सूबनि जी भेट में। सिंधी ज़बान में हींअर बि किताब छपजनि था, सिंधी ज़बान में हींअर बि जेको आहे तालीम सरकारी सतह ते काफ़ी स्कूलनि में सिंधी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तौर ते उहा मौजूदु आहे। त इन करे मुंहिंजे ख़्याल में ॿियनि सूबनि हाणे सुजागी कई आहे। अञा बलोचिस्तान में बि गुज़िरियल गवर्नमेंट में जेका अब्दुल मालिक बलोच जी गवर्नमेंट आई, उनमें जेको आहे उन्हनि ॿियनि ॿोलियुनि खे जेको आहे मादरी ज़बान खे उते स्पेस ॾिनो आहे त जीअं इस्तेमालु कनि। KP के बि सिंध खे ॾिसी पंहिंजो एक्ट जेको आहे उन्हनि कयो आहे, कुझु ज़बान कयो आहे, पर सिंध में इन सिलसिले में असांखे अञा वधीक अॻिते वधण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर ते असां जेसि ताईं सरकारी सतह ते ऐं पॉलिटिकली कमिटमेंट सां जेकॾहिं असां उन्हनि शयुनि खे नाफ़िज़ न कंदासीं, जेकी कुझु कानून में मौजूदु आहे उनजो निफ़ाज़ ज़रूरी आहे। ऐं बैंकुनि में वञूं था, सभु बैंकूं इस्तेमालु कनि था सिंधा माण्हू, पर उते तव्हांखे फार्म अंग्रेज़ी में मिलंदो या कुझु उर्दू में मिलंदा, त उते ज़ाहिर आहे उन्हनि खे मल्टानेशनल कंपनियूं जेके सिंध में कमु कनि थियूं, उन्हनि खे ॿिया जेके सरकारी अदारा आहिनि, इन्हनि सभिनी खे गॾिजी करे पाबंद करण जी ज़रूरत आहे, उन में सुजागी जी ज़रूरत आहे, जीअं अॻे सुजागी थी। सिंधी यूनिवर्सिटी जहिड़ो इदारो आहे 1970 में जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा शाह नोटिफिकेशन जारी कयो त जेको करस्पॉन्डिंग या लिख पढ़ थींदी उहा सिंधी में थींदी, ऐं काफ़ी वक़्तु हली बि सॼी कार्रवाई सिंधी में हूंदी। त इन नमूने सां कुझु इदारा कोशिशि अहिड़े नमूने जी करे वरी जेको आहे चुप थी था वञनि। त असांखे पंहिंजी ॿोली जी पाण उन जे सिलसिले में असांजे सुजाग माण्हुनि खे, असांजे सुजाग अदबी समाजी तंज़ीमुनि खे उनखे ओनरशिप ॾियणी पवंदी ऐं उनजे लाइ आवाज़ बि उथारणो पवंदो, तॾहिं कुझु नतीजा निकिरंदा। ॿी सूरत में जेका लातालकी आहे न, उहा लातालकी घण पासा ई आहे। रुॻो रियासत जी लातालकी न आहे असांजी ॿोली खां, असांजे कम्यूनिटी जी बि लातालकी आहे, उहा ख़तमु करणी पवंदी। इहो असां सुजाग माण्हू जो कमु आहे। जीअं तव्हां ॿुधायो त सिंधी ॿोली अथॉरिटी बि कोशिशूं करे पई, सिंधी ॿोली अथॉरिटी कंप्लेन सेल खोलियो आहे। प्राइवेट स्कूल, ख़ानगी स्कूल जेके सिंधी ॿोली नथा पढ़ाइनि, उन्हनि जे सिलसिले में तव्हां ॾिसंदो त उन में अथॉरिटी जा दोस्त बि वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त केतिरियूं कंप्लेन अचनि थियूं, त असांजी उहा सुजागी जी सतह उहा न आहे। 20-25 कंप्लेन आयूं ऐं उनखां पोइ हालांकि असांखे ख़बर आहे त तमामु जेके बि वॾियूं चइनि स्कूलियूं आहिनि या जेके हाइली पाण खे जेको आहे क्वालिटी इंस्टीट्यूशन सम्झनि था इदारा, उहे सिंधी ॿोली नथा पढ़ाइनि, ऐं इहो वॾो नुक़सानु आहे। असांखे वालिदिन खे ॿुधाइणो पवंदो त मादरी ज़बान पढ़ण खां सवाइ ॿी का ॻाल्हि ॿिया इल्मु न सिखी सघंदा मुअसर नमूने सां। उहे ॿार जेके मादरी ज़बान में भड़ थियनि था, होशियारु थियनि था, जिन जा तसवर पुख़्ता थियनि था, वाज़े थियनि था, उहे ई अॻिते हली ॿियनि मज़मूननि में बहितर कारकर्दगी ॾेखारीनि था। सो इन सिलसिले में हिकिड़ी गॾियल कोशिशूं एज़ ए सोसाइटी जे, एज़ ए नेशन जे, असां सभिनी खे वठणी पवंदियूं, तॾहिं कुझु नतीजा निकिरंदा। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं तव्हांजो अली आकाश साहब बैन अल-अक़वामी अदब ते तव्हांजी निगाह रहे थी, मुतालियो कयो आहे तव्हां, अहिड़ी क़िस्म जे मामलनि खे जेॾीमहिल असां इन बैन अल-अक़वामी सतह ते उन एस्पेक्ट में ॾिसूं था त छा
अहिड़ी तस्वुर खे, अहिड़ी क़िस्म जे मामलनि खे जॾहिं ॿियनि ॿोलियुनि इन्हनि शयुनि खे ॾिठो आहे या अहिड़नि मामलनि में उनजे वर चढ़िया आहिनि, त उहे कीअं उतां निकिता आहिनि? छो वॾियूं अहिड़ियूं मिसाल असां चाइनीज़ ऐं जैपनीज़ इन्हनि ॿोलियुनि जो हवालो ॾियूं था, टर्किश ॿोलीअ जी बि ॻाल्हि करियूं था, त उन्हनि सभिनी पंहिंजी उन ॿोलीअ खे उहो मालिकीअ वारो जेको जॾहिं इख़्तियार उन ते रखियो आहे, तॾहिं ई उन जो निसाब हुजे या उन जी दफ़्तरी ऐं सरकारी लिख पढ़ हुजे, सभु ॻाल्हियूं थियनि थियूं। असां इन तक़ाबुली जाइज़े में किथे बीठा आहियूं? असल में इन जो त तमामु घणो वॾो सुवालु आहे ऐं इन जे लाइ तमामु घणो टाइम खपे साईं। हाणे उन में ईअं मुख़्तसिर ॻाल्हि इहा कबी त जेके अरब इन्वेजन्स हुयूं उन्हनि घणियूं जेके बि मदर लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो। मिसाल वॾे में वॾी ॻाल्हि आहे, अव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। मिसाल इजिप्ट आहे, इजिप्ट पुराणी तमामु घणी तहज़ीब आहे, पर उहा कन्वर्ट थी वई हली, हाणे उते उहे अरब उहे थी विया। साॻी जेका हीअ ब्रिटिश जो जेको हीअ साम्राजी जेको बि इहो दाइरो हो, उन में उहे जिते जिते विया उते इंडिजीनियस ॿोलियूं, मिसाल ऑस्ट्रेलिया में विया या जेको जेको अमेरिका आहे उते माण्हू हुआ, उते उन्हनि ॿोलियुनि खे जेके बि हुकुमरान जूं ॿोलियूं आहिनि जिते जिते उहे पहुतियूं उन्हनि उते उन्हनि खे ईअं ख़तमु कयो उन में। पर हीअ जेका नई दुनिया आहे, नई दुनिया में अंग्रेज़ी ॿोली खे भले केतिरी बि मज़बूत हुजे ऐं उनजी छिक, उनजी रसाई या उनजो ग़लबो केतिरो बि हुजे, पर चीन वारनि वटि पंहिंजी ॿोली आहे, पर जर्मनी वारनि वटि पंहिंजी ॿोली आहे, फ्रांस वारा पंहिंजी ॿोली था ॻाल्हाइनि, स्पेनिश हिन वक़्तु ताक़तवर ॿोली आहे, टर्की वारा जेके उहे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था। पर इहा ॻाल्हि आहे त टर्किश में जेको हीउ कमाल अतातुर्क जे ज़माने में उन्हनि पंहिंजो स्क्रिप्ट रोमन कयो, बाक़ी उन्हनि जी ॿोली उहा ई आहे। त ऐं उन्हनि में तालीम उन्हनि में उन ई ॿोली में ॾिनी थी वञे ऐं उते लैंग्वेज जो को इशू न आहे। लैंग्वेज जो इशू हिते जॾहिं पार्टीशन थी हिते, त उन खां पोइ इंडिया में बि साॻियो मसइलो थियो। जीअं असां वटि ॿोलियुनि जो मसइलो थियो, असां उन मसइले खे एतिरो करे छॾियो जो उहो मुल्क ई बद थी वियो, ॿोली जे मसइले ताईं थियो। ऐं हुननि हिकिड़ी लैंग्वेज कमीशन ठाही, जंहिंखे बि हिंदुस्तान में ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं, नेशनल लैंग्वेज करार ॾिनो वियो। सिंधी ॿोली असां वटि सूबाई हिकिड़ी उनजी हैसियत आहे, पर इंडिया में उहा क़ौमी ॿोली आहे हिन में। सो ही जेको सिंधी ॿोली जी जेका ॻाल्हि कई साईं इनाम साहब, त दफ़्तरी सतह जेका हेठि आई आहे या ज़वाल पज़ीर डेक्लाइन थियो आहे, मिसाल थाणे ते रिवेन्यू रिकॉर्ड ऐं ख़ासि तौर ते अदालत, छो त इंसाफ़ जो मामिलो आहे न। हाणे इहे अहिड़ियूं प्लेसिस आहिनि जिते माण्हुनि जी ॿोली हुअणु खपे, छो त उन्हनि सां गॾु माण्हुनि जा जे इंसाफ़ जी सूरत हाल, माण्हुनि जे हक़नि जी, माण्हुनि जे मिल्कियतुनि जी सूरत हाल, उन सां उहा जुड़ियल आहे। इहे ॿ चारि अहिड़ियूं नाज़ुक जायूं आहिनि। हाणे ॾिसो अदालती जेको बि आहे निज़ाम असां वटि, उते त अव्हां वटि सिंधी छा उर्दू बि न पई हले, उते त हले पई रुॻो अंग्रेज़ी। ऐं अॻे ईअं न हो, अॻे जेको हीउ रेवेन्यू रिकॉर्ड असांजो सॼो उहो सिंधी ॿोली में हो, ऐं साॻे नमूने थाणे ते जेका FIR हुई उहा सिंधी में लिखी वेंदी हुई। हाणे ईअं थियो आहे त उनजो फॉर्म जेको आहे उहो लिखियलु आहे, पर घणे भाङे पोइ बि घणे भाङे ऐं जेका सिंध अंदरि जेके FIR भले फॉर्म उर्दू में लिखियो, उहो सिंधी में जेको वेठो आहे उते मुंशी, उहो सिंधी में थो लिखे, रेवेन्यू रिकॉर्ड बि सिंधी में मौजूदु आहे। हा, सो इहा आहे, पर उनखे बहितर थियणु खपे। हाणे सुवालु इहो आहे त उहा बहितर छो न पई ईअं थिए। हाणे उनजो वॾे में वॾो कारण इहो ई आहे त आइनी जेके बंदोबस्त कीअं आहिनि, प्रोविजन्स उहे कीअं आहिनि। हाणे इदरी साहब ॻाल्हि कई त बाबा का बि ॿोली, इलाइक़ाई ॿोली, उनमें सूबाई ॿोली न आहे लिखियलु आइन में, इलाइक़ाई ॿोली लिखियलु आहे, त उहा तरक़ी करे सघे थी, पर जेका क़ौमी ॿोली आहे उनखे नुक़सानु ॾियण खां सवाइ उहा करे। हाणे इहो लिखियलु पियो आहे आइन में। ऐं अव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, आइन में जी ॻाल्हि निकिती त असां वटि कहिड़ा प्रोविजन्स आहिनि। हाणे उन में इहो लिखियलु 1973 जो जेको आइन आहे, उन में आइन में लिखियो पियो आहे त ईंदड़ 10 सालनि में जेका क़ौमी ॿोली आहे उहा रिप्लेस कंदी अंग्रेज़ी खे, ऐं मुकमल तरह उर्दू राइज थींदी। उहा बि उन्हनि कोन कई इन करे। हाणे वरी हिकिड़े पासे हुन ॿोली खे क़ौमी ॿोली करार था ॾियो, ॿिए पासे उन लाइ तरक़ी लाइ को बंदोबस्तु था करियो जो उहा अंग्रेज़ी खे रिप्लेस करे। सो इहे तमामु घणा इहे तज़ाद इहे रहिया आहिनि। असांखे बि नंढिड़ो स्पेस ॾिनो वियो आहे
ऐं उन में असांखे रही कमु करिणो थो पवे त असां बायलिंगुअल प्रोविंस आहे मतिलबु उर्दू ॿोली हिकु वक़्तु क़ौमी सतह ते क़ौमी ॿोली आहे, सूबाई सतह ते सूबाई ॿोली, हुनजी ड्यूअल हैसियत आहे। उहा रुॻो हिते सिंध में आहे, ॿियनि ते न आहे किथे। हिन में माना हिकु ई वक़्तु उहा आहे। त हाणे असांखे जिते 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 सिंधी आहे त उन सां गॾु उर्दू गॾु गॾु थी अचे हुन में। हाणे एॾो कॉम्प्लेक्स कयो आहे, ख़ासि तौर ते साईं जीअं निसाब जी ॻाल्हि कई या तालीम जी ॻाल्हि करी, वरी हुन सां गॾु उन्हनि अंग्रेज़ी बि असांखे ॾिनी आहे। बिल्कुलु। माना वरी 3 दर्जे में अवां 4 पहुचो त वरी उर्दू थींदी, 6 7 पहुचो त वरी अरबी बि अवांखे पढ़णी पवंदी। त जेको पंहिंजी मादरी ॿोली जो हक़ु आहे, जेका माण्हुनि जी अक्सरियत खे सम्झ में अचे थी, जेका उन्हनि जी सदन खां वठी ॿोली रही आहे, उनखे आज़ादाणे नमूने हिते पंहिंजे ई इलाइक़े में उनखे ऑपरेट करणु न पियो ॾिनो वञे। ऐं इन जूं पॉलिसीज़ जेके बि ठाहियूं वयूं, ज़ाहिर आहे त वक़्त जूं जेके बि हुकूमतूं आहिनि, ऐं ईअं न आहे त कोई आमरती हुकूमतुनि में फ़ैसिला थिया आहिनि, उन्हनि में न थिया आहिनि। नई जमहूरियुनि हुकूमतुनि में अवां ॾिसंदा, इहे पेर खणंदा त इहे मामला थींदा रहिया आहिनि। हाणे मसइलो सॼो इहो आहे त हाणे जेको जॾहिं पाण चऊं था न दफ़्तर हिकिड़ी जो मतिलबु इहो हूंदो आहे त उते पहले रिकॉर्ड, उन में लिख पढ़ ते उहो रिकॉर्ड ते। हाणे दफ़्तर कंदींदो आहे माण्हू खे ऐं उन ख़ासि इदारे खे, ऐं इदारे जे वसीले सॼी सरकार खे हिकिड़ो दफ़्तर ॻंढापे जी हिकिड़ी उहा शइ हूंदो आहे। हाणे इन में असां दफ़्तर आम तरह सां इहो था सम्झूं त को रुॻो सरकारी आहे, पर ही अवां ॾिसंदा त हिकिड़ी वॾी बोर्ड आई आहे, हिकिड़ो वॾो सैलाब आहे ऐं गैर सरकारी इदारनि जो। जी। गैर सरकारी इदारो पंहिंजी जेको हाणे जेके NGO था चवनि, उन्हनि खे त यादि ई न आहे त असां को सिंध में कमु था करियूं। का उनजी रिपोर्ट हुजे, को उन्हनि जो प्रपोज़ल हुजे, उनजी रिपोर्टिंग हुजे, उन्हनि जो प्रोफार्मा हुजनि, उहो ऐं पाण मिसाल मूं सिचुएशन एनालिसिस कई आहे, मूं घणा ई कम कया आहिनि। फॉर्म अंग्रेज़ी में हूंदा, उते वेंदा आहियूं सिंधी माण्हुनि खां, उहो वरी अंग्रेज़ी में उन्हनि जो उहो पिया भरींदा आहियूं। माना इहा प्रैक्टिस आउं करियां थो अॼु खां, जेका मूं कई आहे, जेको 20-25 साल अॻु में जॾहिं आउं सिचुएशन एनालिस्ट हूंदो हुउसि, त उते गैर सरकारी जेके NGOs जेके आहिनि, उहे त सिंधी ॿोली दफ़्तरी ॿोली आहे न आहे, उन्हनि जो को सरोकार आहे ई न। इन में त ॻाल्हि इहा आहे त इहे बि माण्हू जेके तनज़ीमूं हिकिड़े कानून तहत कमु कनि थियूं, इन्हनि ताईं बि रसाई उहा उन्हनि जी हुअणु खपे, उन्हनि ताईं कम्यूनिकेशन करणु खपे। ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं वरी लैंग्वेज अथॉरिटी जी ॻाल्हि था करियूं, हाणे आउं त सदाईं ॻाल्हाईंदो आहियां इन ते त बाबा लैंग्वेज अथॉरिटी जेकॾहिं अवां ठाही आहे, उनजो नालो अख़्तियारी आहे, उनखे अख़्तियारी त ॾियो न। हाणे जेकॾहिं उनखे वटि शिकायतूं पहुतूं, साईं इदरीस साहिबु ॻाल्हि कई, हाणे साईं छा कंदी लैंग्वेज अथॉरिटी? स्कूल खे चवंदी बाबा तालो लॻारायूं था, वञी पुलिस वटि करे सघंदी? ख़त लिखंदा, ख़त लिखंदो, खाना माना अवां जॾहिं हिकिड़ी अथॉरिटी ठाही आहे त अवां उनखे अथॉरिटी वारो अख़्तियार त ॾियो न। ऐं ही प्राइवेट स्कूल साईं नाम साहिबु ॻाल्हि कई, उहे नथा लागू कनि। ही साइन बोर्ड जेके हीअ वियासीं, हीअ जेका जागरता मुहिम जो बोर्ड लॻो पियो आहे, असां हितां जुलूस काए सॼी कासमाबाद में वॾी गाॾी कराए, दोल शरनायूं वॼाए उते वियासीं, उन्हनि जे उहिदेदारनि सां मिलियासीं, सभु इहा जागरता मुहिम में शामिल हुआ। उन्हनि विया, असांखे चांहियूं बाहियूं पियारियूं, यकीन ॾियण त 2 ॾींहंनि खां पोइ सॼी कासमाबाद में ॿिया बोर्ड सिंधी में हूंदा, पर न थियो ईअं। अॼु बि उहे साॻिया ई बोर्ड लॻा पिया आहिनि, कंहिं बि कुझु बि न कयो। त जॾहिं माण्हू जॾहिं एॾी लूज़ हालत हुजे अख़्तियारीअ जी, अवां उनखे हलो पोइ भेरे मूं ॻाल्हि कई, लैंग्वेज अथॉरिटी जो तालुक़ु आहे ॿोली सां, सिधे रीत ॿोली सां गॾियल आहे। तालीम, इहे वरी हिक ॿिए सां हिकिड़ो सिलसिलो आहिनि। लैंग्वेज अथॉरिटी जेको ऑपरेशनल कंट्रोल आहे, उहो आहे वरी सकाफ़त खाते वटि, हलो सकाफ़त बि आहे, पर ॿोली जो त उहा त हुअणु खपे आइडियली तइलीम खाते सां, उहा करिकुलम बोर्ड सां हुजे, उहा को हुन में टेक्स्ट बुक बोर्ड सां उहा करे सघे, या ॿियुनि नसाब जे, तालीम जे, तदरीस जे, रस्मी गैर रस्मी तालीम, जिते जिते ॿोली हुन में आहे। टेक्निकली उहा हुते वेठी आहे, अख़्तियार हुनखे कुझु बि न आहे। उहा ॿोली जी हिकिड़ा वेग क़िस्म जा हुनजा हिकिड़ा लिखियल आहिनि, ॿोली जी तरक़ीअ हिन जे लाइ कमु कंदी, पोइ हुनजा उहो तर्जुमा कराईंदी। त ॻाल्हि इहा आहे त उन्हनि सॼी जेको बि हिकिड़ो बुनियादी थियो
कमु थी चुको, पर हाणे हिकिड़ी अथॉरिटी तौरु हुनखे त ऑपरेट करणु खपे, उहो न पियो थिए न साईं। हा, उहो इख़्तियार मिलणु खपे। हाणे हिकिड़ो जेको हद जो जेको SHO वेठो आहे, उन वटि शिकायत खणी वञो त उहो बि गाॾी ते चढ़ी वञी माण्हू खे ॿधी ईंदो न साईं। हीअ लैंग्वेज अथॉरिटी माफ़ु कजो ऐं असांजो दोस्त इसाक, पर उन वटि इसाक साईं जे साहिब वटि त उहो बि इख़्तियार न आहे न हद जी SHO जेतिरो, त भाई छा था करो, ईअं न करो पंहिंजे। त अव्हां हिकिड़ा इदारा त ठाहे छॾे, इदारनि खे अख़्तियार ॾियो न। अव्हां जो पुछाणो ॾिसो न, अकाउंटेबिलिटी ऐं रेस्पॉन्सिबिलिटी जो पुछाणो आहे तॾहिं करियो जॾहिं अव्हां अथॉरिटी ॾियो, अख़्तियार ॾियो। जॾहिं अख़्तियार ई नथा ॾियो त पोइ माण्हू जी कहिड़ी अकाउंटेबिलिटी कंदा? पोइ माण्हू हर कोई ईअं ई कंदो, बसि चवंदो हाणे यार हिकिड़ो सरकारी दफ़्तर आहे, उन में वक़्तु गुज़ारिजे। उहा ज़िमेदारी जेका इख़्तियार खां सवाइ मिले थो, उन में जेतिरो थी सघे थो बाबा लैंग्वेज अथॉरिटी, मिसाल जो मुज़ाकरो करायो, माण्हू ताईं ॻाल्हि पहुती त बाबा 1857 में हीअं थियो हो, जागरता मोहम्मद जी हीअं कराए छॾी, हिकु ॿोली कॉन्फ्रेंस कराए छॾी, लुगत ते कमु कयो, हीअं कयो। त अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा उहे कम जिन सां कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿोली हलंदी अचे, उहे थियनि पिया। पर हिकिड़ियूं ड्रेस्टिक चेंज जेके हिकिड़ी बेसिक चेंजिस जे लाइ अव्हांखे अख़्तियार ॾियणो पवंदो, इन खां सवाइ को भल न आहे, न को दफ़्तरी सतह ते, न को तइलीमी तदरीसी नसाबी सतह ते। देयर इज़ नो सोल्यूशन। त अव्हां जेसिताईं अख़्तियार नथा ॾियो त मामिलो हल न थींदो। यकीनी रुकावटुनि खां पोइ अॻिते वधंदे तव्हां हल ॾांहुं असांखे वठी हलिया आहियो, या तव्हांजी महिरबानी। त असां हाणे इन हल वारे ई बेसिकली सिलसिले में हिकिड़ो राउंड ॿियो आउं चाहींदुसि, तव्हां सभिनी खे वक़्तनि फ़र्दनि मौक़ो ॾिजे। भट्टी साहिबु हल ॿुधायो असांखे त असां दफ़्तरी ऐं सरकारी हवाले सां ही जेके रुकावटूं आहिनि, इन्हनि खे कीअं ख़तमु करे सघूं था? कीअं हिकिड़ो मिसाल हल आहे त पंहिंजी असांखे पाण मालिकी करणी पवंदी, पाण सुजाॻ थियणो पवंदो, उन खां अलावा ॿियो छा छा हिन में अहम मामिलो आहे? यकीनी तौर ते असुलु मसइलो आहे ई हिते त यानी असां वटि हिन जो हल कहिड़ो आहे। उन में हिकिड़ो पासो जेको जागरता वारो हूंदो आहे, इहो त ख़ैर सिगाली कमु आहे, जीअं चइबो आहे न त हिकिड़ो अलाह जे नाले ते सभिनी खे मिड़े कोशिशि करणु खपे, जेको कुझु थियणु खपे त उहो थिए। पर बुनियाद जेको आहे उहो आहे जेसिताईं अख़्तियार, जेतिरी जीअं अली आकाश चयो त हीअ सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो आहे, पर किथे बि कानून में जेसी तोणी उनखे को इहो अख़्तियार नथो ॾिनो वञे त हिन इदारे खे कंहिं बि उन दफ़्तर में जिते सिंधी ॿोली नथी इस्तेमालु कई वञे, या जिते सिंधी ॿोली जो बिगाड़ थिए थो, त उन ते हू कहिड़ो एक्शन खणी सघे थो, इहो अख़्तियार जेतिरी तोणी कंहिं बि इदारे खे न मिलंदो तेसीं उहा शइ कोन थी सघंदी। आउं सम्झां थो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे लाइ बुनियादी तौर ते हुजणु ई इहो अख़्तियार खपंदो, ऐं इन सां गॾोगॾु हीअ असां जेको अॼु जॾहिं चऊं था न अख़्तियार, त हुकूमत वटि अख़्तियार मौजूदु आहे। अख़्तियार कहिड़ो आहे? माना जीअं तव्हां वटि कानून में हिकिड़ो बिल सिंध असेंबली मां जेको आहे सो पास थियल आहे त स्कूलनि खे जेको आहे सो सिंधी लाज़मी हुनजे जिनजी माद्री ज़ुबान सिंधी आहे उन्हनि खे पढ़ाई वेंदी, ऐं जिनजी माद्री ज़ुबान सिंधी न आहे उन्हनि खे आसान सिंधी पढ़ाई वेंदी 3 दर्जे खां ऐं पोइ वरी 6 दर्जे ताईं। त उहा शइ मुरबित छो नथी थिए? ऐं उन सां गॾोगॾु सिंध समूरी जे अंदरि नॉन गवर्नमेंट या गवर्नमेंट इंस्टीट्यूशन्स जेके बि उहे इदारा कमु कनि था, उहे सिंधी खे लाज़िम पंहिंजे दफ़्तर में शामिलु कनि, यानी उनजे लिख पढ़ खां वठी करे उन जे कार्रवाई खां वठी करे ॿाहिरि जेको बोर्ड लॻल आहे उन ताईं उहा शइ कीअं इम्प्लीमेंट थी सघंदी जेतिरे ताईं उहो अख़्तियार न हूंदो। बिल्कुलु ईअं आहे जीअं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे न, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे अख़्तियार आहे त केर बि इंक्रोचमेंट करे त हू वञी उनखे ॾहिराए। हाणे उहो जॾहिं उनखे डायरेक्टर जेको हूंदो या इंस्पेक्टर जेको हूंदो उनखे इहो अख़्तियार आहे त हू पंहिंजे उन अमले खे वठी वञी ऐं पुलिस खां मदद वठी बिल्डोज़र खणी बीह रहे, त जेसीं ताईं इहो अख़्तियार कंहिंखे न मिलंदो तेसीं उहो कीअं थी सघंदो। हीअ असां जीअं तव्हां सवेर चयो तंबीही ख़त, त उहो चवंदो हींअर त सिंधी ॿोली इदारे खे हिनखे तंबीह वारो बि न गुज़ारिशी ख़त लिखी सघे थो, त उहा तव्हांखे गुज़ारिश था कयूं हीअ शिकायत पहुती आहे त उन ते जेको आहे अमल दरामद कयो वञे। पर हिन इख़्तियारी इदारे खां सवाइ ॿियनि माण्हुनि जा उन खां पोइ जेको अचे थो उहो साॻियो जीअं सवेर बि मूं जेका ॻाल्हि कई त असांजा उहे ख़ुदि जेके बाख़्तियार माण्हू आहिनि, सिंध जो वज़ीर आला बाख़्तियार आहे, सिंध असेंबली में पाण सॼो ॾींहुं उर्दू ॻाल्हाए थो, बाख़्तियार आहे, सॼी प्रेस मीडिया सां उर्दू में ॻाल्हाए थो। ईअं ई तव्हांजा जेके बि मिनिस्टर आहिनि, जेको तव्हांजो कम्युनिकेशन मिनिस्टर आहे पूरी प्रेस कॉन्फ्रेंस उर्दू में करे थो। भई तव्हां ठीकु आहे जेकॾहिं सम्झो था त उर्दू में ई सभु कुझु करिणो आहे, त पोइ मतिलबु इन जो मक़सदु इहो थियो त कराची में असेंबली हुजण जे करे, कराची में सभु कुझु तव्हांजे सेक्रेटरेट हुजण जे करे सॼी असांजी ॿोली जेका आहे उहा तब्दील थी वेंदी। त इहा शइ जेका आहे उन्हनि खे पंहिंजो अख़्तियार जेको हू विञाईंदा था वञनि
उहो अख़्तियार उन्हनि खे इस्तेमालु करणु खपे ऐं उहो जेकॾहिं उते न थींदो तंहिंजे ई करे पोइ हेठि थिए थो त तव्हां जेको प्रोफार्मा जेके जीअं सवेर ॿुधायासीं जेके बि सरकारी ऑफिसूं आहिनि उन्हनि जा प्रोफार्मा सभु उर्दू में थींदा था वञनि तो यकीनी तौर ते जॾहिं तव्हां इहो अख़्तियार ॾेई था छॾियो भले कंहिंखां पुछाणो कोन्हे त हू उर्दू में ई छापे था छॾनि ठीकु आहे जेकॾहिं तव्हां बायलिंगुअल था रखो त सिंध जे अंदरि बायलिंगुअल हूंदो जंहिंमें हिकिड़ी उर्दू आहे ऐं ॿियो सिंधी लाज़मी हूंदो त उहे सभई शयूं बायलिंगुअल हुजणु खपनि उहे नथियूं थियनि तव्हां सुञातो सिंध जी हुकूमत खे उहो हिकिड़ो त पहिरीं अख़्तियार सिंध जे हिन ॿोली अख़्तियारी इदारे खे जेकॾहिं उहो ॾियणु खपे प्लस में पाण वटि जेके अख़्तियार आहिनि उहे इस्तेमालु करणु खपनि त जेके बि प्राइवेट कंपनियूं सिंध जे अंदरि कमु कनि थियूं उन्हनि खे उहा सिंधी ऐं ॿियो जेके सरकारी जीअं मुसविर NH जो ऐं रेलवे में त अञा ताईं थिए थो पर ख़ासि करे NH जेका आहे नेशनल हाईवे अथॉरिटी जेका आहे उहा उन सां मुकमिल तरह ते नाबरी वारियो वेठी आहे सॼी सिंध जे अंदरि त जिते ॾिसो उन जा बोर्ड उर्दू में लॻा पिया आहिनि या ॿिया जेके कम्युनिकेशन जा इदारा आहिनि उहे आहिनि या जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे हिकिड़ो बाक़ाइदे स्कोल्डिंग करणु खपे उन खां पुछाणो करणु खपे त सिंध जे अंदरि सिंधी ॿोली खे हू लाज़मी तौर ते इम्प्लीमेंट कंदा तव्हां इहो ई हिकिड़ो बुनियादी आहे जेको सिंध हुकूमत करे सघे थी बाक़ी ॿिए कंहिंजे अख़्तियार में आम माण्हू जे अख़्तियार नथो आम माण्हू त असीं हा ॿियो सिंधी माण्हुनि जी इहा ज़िमेवारी हुजणु खपे जीअं असां स्कूलनि ते जॾहिं ॻाल्हायो त स्कूलनि में ॿारनि खे जॾहिं असां दाख़िला कराइण था वञूं जॾहिं पाण असां दस्तबरदार थी था अचूं त तॾहिं उहे स्कूल बि ख़ुदि इहो चवंदा त असांखे वालिदेन त शिकायत कनि कोन था त सिंध जे सभिनी उन्हनि माण्हुनि खे जेके चाहिनि था त सिंधी ॿोली ईअं ई वधे विझे ऐं अॻिते क़ाइमु रहे त उहे जिते बि पंहिंजे ॿार खे स्कूल में दाख़िल कराइनि था त उते उन्हनि खां इहो पुछाणो कनि त मुंहिंजो ॿारु हिते मादरी ज़ुबान पढ़ंदो या न पढ़ंदो जीअं मूं तव्हांखे सवेर वेठा हुआसीं त उते ॿुधायो त जामशोरे में जॾहिं पाक तुर्क स्कूल जेको आहे सो मूं हुन ॿार दाख़िल कराया त मूं हुन वक़्त में टर्किश हुननि जो प्रिंसिपल हो हुन खां इहा शइ कई ऐं हुन सिंधी पढ़ाइणु शुरू कई ऐं हुन सिंधी जे लाइ उस्तादु रखियो सही ऐं उहो अॼु ॾींहं ते हुते सिंधी पढ़ाइनि था हाणे असां पुछाणो ई न कंदासीं त हुते हिते कासमाबाद में असीं सभु था रहूं पर कासमाबाद में जेको स्कूल आहे उते उन्हनि खां उहे असीं सभु सियासी लीडर सॼी क़यादत सिंध जी पॉलिटिकल बि घणे भाङी कासमाबाद में अदबी बि सॼी हिते पर उन्हनि जा ई ॿार जेॾी महिल उते पढ़नि ऐं उते उन्हनि खां केरु पुछाणो न करे त मुंहिंजे ॿार खे सिंधी छो कोन था पढ़ायो इहा असांजी लातालुकी हुन खां बि वधीक ख़राबु आहे उहो सरकारी जेको अख़्तियार आहे उन खां वधीक ख़राबु शइ आहे जॾहिं असां लातालुक थियूं था त असांखे सभिनी खे उन सां पंहिंजो पाण खे ज़िमेवारी सां उहो पंहिंजो हक़ु निभाइणु खपे त असीं उन खां पुछाणो कयूं बिल्कुलु ठीकु लातालुकी ख़तमु कंदे पंहिंजी मालिकी वारो हक़ु इख़्तियार कजे त जीअं शयूं अमल दरामद उन्हनि जो थी सघे रुगो कानून किताबी सूरत में या लिख पढ़ जी सूरत में न पर उनखे अमल दरामद कराइण जी ॾाढी ज़रूरत आहे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे लुग़तुनि जी सूरत में पंहिंजो हिकिड़ो रुकावटुनि जो हल ॾिनो त जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन में लिख पढ़ जे लाइ जेकॾहिं तव्हां वटि लुग़त जो मसइलो आहे त उहो लुग़त जो मसइलो तव्हांजो हल थी चुको आहे हाणे वरी उनखे बि अमल दरामद ॾांहुं वठी वञण जी ॻाल्हि पई हले इदिस जे तो हिसाब तव्हां असांखे कहिड़ा हल ॾिसींदव इन्हनि रुकावट मुंहिंजे ख़्याल में मजमूई ज़ाहिरा इज्तमाही जेसि ताईं हुकूमती सतह ते उन कानूननि ते उन्हनि ते अमल थिए उन जे लाइ बि असांखे स्ट्रगल छाकाणि त हीअ वॾी सतह ते ब्रॉडर लेवल ते तॾहिं ई शयूं वधीक इम्प्लीमेंट थींदियूं जॾहिं सरकारी सतह ते उन्हनि ते कमिटमेंट ॾेखारींदी सरकार ॾेखारींदी ऐं माण्हू ख़ुदि उन्हनि खे जेको आहे सरकार खे बि इन शइ ते पंहिंजो आवाज़ु उथारे ऐं इन ॻाल्हि जे लाइ मजबूर कनि त उहे इन पंहिंजनि कानूननि ते जेके लिखिया पिया आहिनि इन्हनि ते अमल कयो जॾहिं तव्हांजे कानून में शयूं मौजूदु आहिनि त उन ते अमल छो नथो थिए हिकिड़ो त इहे कोशिशूं हिकु तरफ़ इहे असांखे करियूं आहिनि ॿिए तरफ़ असां पाण ख़ुदि जेको आहे असांजा जेके सुजाग ज़हन आहिनि सिविल सोसाइटी चऊं असांजे कम्यूनिटी जा वर्कर्स आहिनि इंडिविजुअल्स आहिनि उहे सभु गॾिजी पंहिंजी ॿोली जे सिलसिले में जीअं वक़्तु ब वक़्तु सिंध जे माण्हुनि कोशिशि कई आहे ईअं त न आहे त मुकमिल लाताल कराया आहिनि जॾहिं वन यूनिट नाफ़िज़ थियो सिंधी ॿोली ते तमामु वॾो ॾुखियो वक़्तु आयो ऐं शरीफ़ कमीशन लागू थी 1959 में त उन शरीफ़ कमीशन सिंधी ॿोली खे 5 दर्जे ताईं महदूद कयो उनखे अॻिते सतह ते उनखे वधण जी मतिलबु त इजाज़त न हुई त उन्हनि जे इन सरकारी जेको आहे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जा सुजाग माण्हू
उहे अदीब हुजनि, दानिश्वर हुजनि, शागिर्द हुजनि, उस्ताद हुजनि, समाजी कारकुन हुजनि, उन्हनि सभिनी गॾिजी आवाज़ उथारियो त 14 अक्टूबर 1962 ते उहो उनखे नोटिफिकेशन पंहिंजो वापसि वठिणो पियो ऐं सिंधी ॿोली जी उहा ई हैसियत बहाल कई वई जेका पाकिस्तान ठहण खां अॻु में हुई क़ानूनी सतह ते। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं कोशिशूं थींदियूं त इन सतह ते असांजूं समाजी तंज़ीमूं, सिंधी अदबी संगत आहे, असांजी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे, असांजा ॿिया केतिरा फोरम्स आहिनि, उहे सभु गॾिजी मुतहरिक थियनि। इंडिविजुअल सतह ते बि बहसत हिकिड़े सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ जे असांखे पंहिंजी सुजाॻी जो मुज़ाहिरो करणो पवंदो ऐं उनजो असरु पए थो। जीअं इनाम साहिबु चयो त हिकिड़ो इनाम साहिबु ज़िमेदार वालिदेन जे हिसत सां जॾहिं वञी हिकिड़े स्कूल जे मालिक सां ॻाल्हायो त उन ॻाल्हि जो नतीजो निकितो। हर ॻाल्हि में, हर जिदोजहद में नतीजो न निकिरंदो ईअं बि कोन्हे। हीअ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, हिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हिन खां अॻु में जॾहिं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना चेयरमैन हुआ त उन दौर में 2000 जे दौरान लाड़काणे में कमिश्नर हुयो नज़र हुसैन महर। त लाड़काणे में जॾहिं वोटर लिस्टूं इलेक्शन जी तयारी पई थी त नज़र हुसैन महर इलेक्शन कमीशन खे लिखियो त हिते सभु दियूं ग़लति लिखियूं पियूं आहिनि, हिते वोटर जा नाला ग़लति लिखिया पिया आहिनि, त हिते ही माण्हू हिक ॿिए खे जेको आहे कीअं इलेक्शन सां कराईंदासीं, इहे उर्दू सां गॾु सिंधी में बि ॾिनियूं वञनि। त उन कमिश्नर जे लेटर खे वठी अलाना साहिबु स्टैंड वरितो ऐं उन नादरा वारनि सां ॻाल्हायो त उनखां पोइ जेको आहे हुननि चयो त असां वटि सिंधी सॉफ्टवेयर या ॿिया के कुझु ज़रिया कोन्हनि, असां कीअं, त अलाना साहिबु चयो त असां तव्हांखे करे ॾियण लाइ तयारु आहियूं। पोइ काज़ी असद आबिद इबरत प्रेस मां पंहिंजा कंपाज़िटर खणी हिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में नादरा जा आला अमलदार बि आया, उन गॾिजी जेको आहे उहे इन में जेको आहे उन में कयूं शनाख़ती कार्ड में बि ऐं उन में जेको आहे वोटर लिस्टनि में बि जेको आहे सिंधी में करायूं। त कोशिशूं ज़ाती तरह कॾहिं कॾहिं उहे नतीजा कढनि थियूं। हाणे असां कोर्टनि जी ॻाल्हि पिए कईसीं, हाणे ई ताज़ो सिंध हाई कोर्ट जे हिकिड़े जज साहिबु सिंधी में फ़ैसिलो मोकिलियो आहे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मोकिलियो आहे। हिकिड़ा सुजाॻ ऐं फर्शनास माण्हू जेकॾहिं आहिनि ऐं पंहिंजी ॿोली सां उन्हनि जी कमिटमेंट आहे त उहो फ़ैसिलो मोकिलियो वियो आहे। उनजी ॿोली ॾिसण लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे चयो वियो आहे त तव्हां उनखे ॾिसो। त इन क़िस्म जूं कोशिशूं जेके आहिनि न, माण्हू उहे असांखे सभिनी खे गॾिजी जेके असांजे इन्फ्लुएंस में आहिनि, रुॻो ॿियनि जे लाइ चवंदासीं त नथियूं थियनि, उन्हनि जे लाइ त असांखे स्ट्रगल करणी ई करणी आहे। पर पंहिंजी सतह ते पंहिंजे पंहिंजे दायरे में, मां जेकॾहिं उस्ताद आहियां पंहिंजी ॿोली जे लाइ, मां जेकॾहिं शागिर्द आहियां, मां जेकॾहिं कम्यूनिटी वर्कर आहियां, मां जेकॾहिं को कंहिं बि लिहाज़ सां मुंहिंजो को तालुक़ु आहे त पंहिंजी ॿोली जे लाइ असांखे कुझु करणु खपे। अॼोके ॾींहं जे हवाले सां असां ज़रूरु इहो चाहींदासीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़ासि तौर ते जीअं अंग्रेज़ कमिश्नर जेको नोटिफिकेशन कढियो उन में 6 महीने में इम्तिहान ॾियणो हुओ ऑफिसर खे, त उहो काफ़ी हद ताईं हलंदो रहियो सिस्टम। पाकिस्तान ठहण खां पोइ बि ऑफिसरनि जा इम्तिहान वरिता विया जेके ॿियनि हंधनि तां आया, ॿियनि सूबनि मां आया, उन्हनि जे लाइ लाज़मी करार ॾिनो वियो। उनजे प्रोमोशन में, उनजी तरक़ी में लाज़मी हो। 60 ताईं बि थिया। अलाना साहिबु जॾहिं चेयरमैन हुयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो, तॾहिं बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन सां हुननि मीटिंग कई। हाणे बि अदारो उन्हनि सां लिखपढ़ में आहे त उनखे अमली जामो पारायो वञे त जेके बि सिंधी ॿोली न ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि उन्हनि खे सिंधी ॿोली जो हर सूरत में इम्तिहान उहे ॾियनि ऐं उनखे पाबंद कयो वञे ऐं उनजो कोर्स बि डिज़ाइन करे पब्लिक सर्विस कमीशन खे लैंग्वेज अथॉरिटीअ खे ॾेई चुकी आहे। त इन क़िस्म सां असां मुख़्तलिफ़ सतहनि ते पंहिंजी पंहिंजी कोशिशि कयूं। जिते जिते वेठा आहियूं त असां कुझु न कुझु जेको आहे निशनि खे हिन सूरत हाल मां जेका आहे उन मां निकिरींदासीं। ऐं वॾी ॻाल्हि जेका मालिकी जी आहे उहा पंहिंजी ॿोली आहे ऐं पंहिंजी ॿोली जी मालिकी करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं सरकार खे बि असां उनजे लाइ मजबूर कंदा रहंदासीं ऐं उनखे मुतालबो कंदा रहंदासीं। पर असांजे मुतालबनि खे ॿुधे केरु थो? सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हर साल कॉन्फ्रेंस करे, ॿिया सिंध जा अदारा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंधी ॿोली जे सिलसिले में पंहिंजूं जेको आहे न तजवीज़ूं रिथूं तमामु घणियूं ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन जी ज़रूरत आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में हीउ अदारो पंहिंजे तौर ते जीअं उन्हनि दफ़्तरी लुग़त हिकिड़ी तयारु कई आहे, ईअं ई ज़रूरत आहे त अहिड़ा फार्म बि छपिया वञनि। रेवेन्यू जा फार्म, कोर्ट जा फार्म, बैंक जे नमूने जा फार्म, नमूने तौर ते उहे फार्म तयारु कराए वञनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी करे सघे थी ऐं उन सां गॾोगॾु वॾियूं डिक्शनरियूं, जेसि ताईं असांजी कोर्ट डिक्शनरी, लॉ डिक्शनरी, जेसि ताईं असांजी पुलिस जे टर्म्स जी डिक्शनरियूं ठहनि, तेसि ताईं असां उनजा नंढा नंढा इस्तिलाहनि जा टर्मिनोलॉजी ते नंढा नंढा बुकलेट बि उहे तयारु कयूं जेके अंग्रेज़ी, सिंधी, उर्दू में हुजनि। त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं वधीक फैसिलिटेट कंदियूं, सहूलियत ॾींदियूं उन शइ जे इस्तेमालु लाइ ऐं उन सां गॾोगॾु जेका लिख पढ़ आहे उहा कंदी रहणु खपे। हिन अदारे खे वधीक एम्पावर करण जी बि जे लाइ
गॾिजी कोशिशि कजे। बिल्कुलु बहितर बरक जतोई साहब तव्हां बिल्कुलु जीअं हवालो ॾींदे ॻाल्हि कई त ज़रूरी न आहे त तव्हांजी हमेशह कोशिशि जेका आहे सा उहा ईअं हवा में हली वञे, कोशिशूं कारगर बि थींदियूं आहिनि, त बसि कोशिशि करे ॾिसिजे। ऐं ॿियो तनक़ीद खां निकिरी हिकिड़ो क़दम अॻिते वधाइजे इहो त पाण उन में पंहिंजो हिसो शामिलु कजे। मिसाल असां हमेशह मीडिया ते या तनक़ीद कंदा रहूं था त फलाणो इश्तिहार या फलाणो कंपेयर या फलाणो किरदारु जेको ॻाल्हाए पियो कंहिं बि टीवी चैनल ते वेठल उहो हीअ ॿोली या हीअ जुमिलो हिन ग़लति ॻाल्हायो, त जेकॾहिं हिकिड़ो क़दम अॻिते वधी हुनजी दुरुस्तगी बि हुनखे ॿुधाए छॾिजे त इहो हीअ जुमिलो हीअं ग़लति हो, सही हीअं आहे, त थी सघे थो त ईंदड़ भेरे जॾहिं या वरी रिकॉर्डिंग जे लाइ उहो माण्हू वेहे त उन वक़्तु या हुन में तब्दीली असांजे करे ईअं अचे, रुॻो तनक़ीद ते मामिलो ख़तमु न थिए। साईं अली आकाश साहिबु, हर साल असीं सकाफ़त जो ॾींहुं बि मल्हाईंदा आहियूं, उनखे बि मुख़्तलिफ़ थीम्स ॾींदा आहियूं। हिकिड़ो जेकॾहिं अहिड़ो थीम ॾेई हिकिड़ो अहिड़ो ॾेई हिकिड़ी कुली तौर ते अहिड़ी जीअं जागरता मुहिम जहिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ असां वटि हिन वक़्तु बि मौजूदु आहे। सभु गॾिजी जेकॾहिं मैदान में लहूं त असां ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ु बि आवाज़ उथारियो ऐं उनखे ख़तमु करायो, ॿेटनि जे ख़िलाफ़ु बि असां सभु गॾिजी बीठासीं, उन ते बि मामला थिया, कारूंजर ते बि हींअर असीं सभु हिकु ज़ुबान आहियूं, पंहिंजी कोशिशुनि में हर को पंहिंजे वस वितार कोशिशि करे पियो। हिते ॿिया कहिड़ा कहिड़ा हल आहिनि जेके असां गॾिजी कयूं त उहो हल थी पवंदा, ख़ासि तौर ते हिकिड़ो हिन में शामिलु करियां ॿोली जे सिलसिले में आकाश साहिबु हिकिड़ी रुॻो हिन में ॻाल्हि शामिलु करियां, उन्हनि माण्हुनि खे बि ज़रूरु हिन में एड्रेस कयो जेके आहिनि त असांजा पर उन मफ़रूज़ जा क़ाइल थी विया आहिनि, त छो जो चयो वञे थो त हीअं करियो त बसि इन करे करणु लाज़मी आहे, असांजे पंहिंजनि खे बि थोरो एड्रेस करणु ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेका अव्हांजे सुवाल जो जवाबु इहो आहे त हुननि भले विसारियो हुजे पर असांखे न विसारणु खपे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ असांजो मामिलो आहे, बिल्कुलु मुकुली तरह असां सभिनी सिंधी माण्हुनि जो मसइलो आहे, हू भले विसारे छॾनि पर असां न रुॻो उन्हनि खे यादि ॾियारींदासीं पर असां दॿाउ बि पैदा कंदासीं। सो इहा ॻाल्हि त हिकिड़ी थी बेसिक ॻाल्हि हिकिड़ी थी। हाणे उन्हनि में ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते ही लैंग्वेज अथॉरिटी में जोयो कमेटी ठही ऐं उहा हिकिड़ी उन ज़बरदस्त ड्राफ्ट जो साहब ऐं उन सां गॾु जेके ॿिया मेंबर हुआ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं उहे उन्हनि अंग्रेज़ी में ठाहियो ऐं वॾी ॻाल्हि आहे उहो सिंधी में मूं तर्जुमो कयो। ऐं उन में जेका सिंधी ॿोली ऐं उन सां गॾु पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूएंट यूनिट्स जूं जेके बि ॿोलियूं आहिनि, वफ़ाक़ी इकाइयूं चवनि था या पाकिस्तान मुल्क ठाहींदड़ इकाइयूं जेके असां चऊं था त उहे ॿोलियूं कीअं क़ौमी ॿोलियूं थियनि। उन में चिठी तरह इहा ॻाल्हि लिखी वई आहे त उर्दू ॿोली खे अव्हां राब्ते जी ॿोली करार ॾियो, जेके बि कॉन्स्टिट्यूएंट यूनिट आहिनि उन्हनि जी ॿोलियुनि खे अव्हां क़ौमी ॿोलियूं करार ॾियो ऐं उनखां हाणे हर हिकु सूबो आहे न, हाणे उनजूं थी वियूं, हाणे इहो मसइलो इन सतह ताईं हल थियो पर उनखां पोइ मिसाल सिंध आहे त सिंध में रुॻो सिंधी ॿोली नथी ॻाल्हाई वञे, उते ॿियूं बि मादरी ज़बानूं आहिनि, त उनजे लाइ इहा सलाह थी उन में या इहा सिफारिश कई वई त जेके बि सूबनि में खे अव्हां क़ौमी ॿोलियूं करार ॾियो ऐं सूबनि में जेके सब डायलैक्ट आहिनि या लहजा आहिनि उन्हनि सूबनि खे या अख़्तियार ॾियो इहो त उहो उन्हनि की जी मादरी ॿोली जी खे महफ़ूज़ करे उन्हनि खे उन्हनि तालीम ॾे ईअं करे। सो हिकिड़ो त उहो ड्राफ्ट सिंध असेंबली में पियल आहे, उतां बि उस ताईं पहुतल आहे। वफ़ाक़े वटि उन मारवी मेमण ऐं यूसुफ टालपर उन्हनि उते ऐं ठही कमेटी सब कमेटी हिकिड़ी उहा इलाइक़ी त सिलसिलनि जी पैरवी न हाणे अव्हां जेका ॻाल्हि कई त अॻे हो असांजो सॼो जेको सिंध में जेको त पॉलिटिकल असांजो हिकिड़ो स्ट्रक्चर हो, असां ॾाढा जेके सिंध जा ॿरंदड़ मसइला हुआ उन्हनि जे सिलसिले में असां ॾाढा होशियारु हुआसीं, असां गॾिबा हुआसीं, भले केतिरियूं बि तंज़ीमूं हुयूं ऐं तंज़ीमूं फ़ाल हुयूं, सियासी तंज़ीमूं ख़ासि तरह, ऐं उहे भले पंहिंजनि अलॻि अलॻि हिकिड़ा हुनजा आइन मंशूर पंहिंजा हूंदा, इख़्तिलाफ़ हूंदा पर सिंध जे मसइलनि ते गॾिजी कंदियूं। इन जे करे असांखे ॿिटे निज़ाम जो मामिलो असांखे ॾिसंदासीं, उते असां गॾु थियासीं ऐं ॿेटनि जे मसइले ते गॾु थियासीं, कालाबाग डैम जे लाइ गॾु थियासीं, ग्रेटर थल कैनाल जे लाइ गॾु थियासीं, सिंध में धारियुनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ु असां उहे गॾु थियासीं, त ईअं असांखे ॾिसंदो त उहे असांखे मिलंदो। हाणे इहे असांजा हिकिड़ियूं सियासी प्लेटफॉर्म जो हिकिड़ो ॾाढो सगारो इज़हार हो जेको असांखे 80s में 90s में इन खां अॻु में बि सालनि में ॾहाकनि में मिलंदो असांखे, पर उन खां पोइ उन्हनि जे डेक्लाइन थियण खां पोइ हाणे तेतिरी उहे फ़ाल न आहिनि। हाणे आहिनि असांजी सिविल सोसाइटी आहे,
असां हाणे उन मां छा थियणो आहे त असांखे ठाहिणी आहे आम राय सिंधी ॿोली जे बारे में। हाणे असांजा जेके हाणे उहा अची वई आहे सिविल सोसाइटी, हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि उहे ॻाल्हाईंदड़ आहिनि, वोकल क्लास आहे हिकिड़ो, उहो माण्हू उन्हनि जी ॻाल्हि ॿुधनि था। हाणे उहो जॾहिं उन्हनि ताईं ॻाल्हि पहुचाए थो तॾहिं उहे माण्हू चवंदो यार हीअ ॻाल्हि माण्हू सही थो चवे। हाणे उन्हनि माण्हुनि जा मसइला हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा अलॻि अलॻि आहिनि। हिकु त उहे पाण में विढ़ा पिया आहिनि, जीअं सियासी तंज़ीमुनि जा पाण में इख़्तिलाफ़ हूंदा हुआ पर किन ख़ासि इशू ते या ख़ासि मसइलनि ते गॾिजी वेंदा हुआ ऐं इतिहाद जंहिंखे चइबो आहे पॉलिटिकल इतिहाद, उहो इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजनि आइन मंशूर या पंहिंजे मौक़ुफ़ जे दायरे में रहंदे बि मां हिकिड़ी कंहिं ख़ासि नुक़्ते ते त हिते असांजी सिविल सोसाइटी जीअं त उहा उन जी अदालती या मुनज़िम का शिकिल न आहे, हिकिड़ा इंडिविजुअल्स आहिनि, फ़र्द आहिनि, उहे हाणे चवण जो मतिलबु सोशल जेका मां मूवमेंट्स जी ॻाल्हि कई न, मां पॉलिटिकल मूवमेंट्स त असांजी सुठियूं जेतिरो बि हुयूं कामयाबु हुयूं, पर सोशल मूवमेंट्स असां वटि जेके आहिनि त उहा का अहिड़ी शिकिल न पयूं वठण जो हिन मामले खे सॼे खे हल ॾांहुं वठी वञे। हल अव्हांखे साईं इनाम साहिबु ॿुधाया, हल ऐं इदरीस साहिबु ॿुधाईंदा, हल उहे बि असां कंदा आहिनि। उहे असांजो छा आहे त हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे बिल्कुलु आउं क्लियर करे ॿुधायां त सिंध जो जेको मसइलो आहे उन ते स्टांस बिल्कुलु क्लियर आहे असांजो। सही सही स्टांस असांजो व्यू पॉइंट असांजो बिल्कुलु क्लियर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उन ते जेका अमल आहे उन ते इम्प्लीमेंट कीअं थींदो, उहा ॻाल्हि खे लागू कीअं कबो, असांजे अमल में किथे खोट आहे। असीं गॾिजूं नथा, हीअ सिंधी ॿोली जो मसइलो असांजो मसइलो आहे ऐं सिंधी माण्हू खां सवाइ इन जे बचाव जे लाइ, इन जी तरक़ीअ जे लाइ, इन जे मडनी हक़नि जे लाइ जेकी पाण ॻाल्हि कई, को बि माण्हू अॻिते न अचिणो आहे। इहे सिंधी माण्हू एफर्ट कंदा, एफर्ट मुख़्तलिफ़ सतहनि ते थियणु खपे। माण्हू पहिरियों त हीअ जागरता जी अहमियत आहे, माण्हू उन ते ॻाल्हि पहुचाईंदा, माण्हू उनखे रेस्पॉन्ड कंदा, हिकिड़ी समाजी तहरीक थियणु खपे सिंधी ॿोली जे सिलसिले में। उनखे उनजो जेको हक़ु आहे, असुली जीअं हक़ु थींदो आहे जंहिंमें सिंधी ॿोली महफ़ूज़ हुजे, उहो उनखे मिलणु खपे। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। असांजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे उन्हनि जी गुफ़्तगू खे रुकावटुनि बाबति, ज़मीनी हक़ीक़तुनि बाबति ऐं उनजो हल बि जेको दर हक़ीक़त असां वटि ई मौजूदु आहे उन बाबति असांजी इहा गुफ़्तगू, जेका गुफ़्तगू दर हक़ीक़त तव्हांजे जेकॾहिं ड्राइंग रूम्स में बि थिए थी त उहा बि थियणु खपे। उहा ड्राइंग रूम मां निकिरी जेकॾहिं अॼु मोहम्मद इब्राहिम जो स्टूडियो में सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे ताईं इन स्क्रीन वसीले तव्हां ताईं पहुचे पई, त यकीननि इहा पखेड़ सॼी दुनिया में उन कुंड कच्छ ताईं पहुचे पई जिते जिते सिंधी ॿोलीअ जा मुहाफ़िज़ मौजूदु आहिनि। ऐं जीअं हिन प्रोग्राम जे आगाज़ में मूं लतीफ़ साईं जे सिटुनि सां आगाज़ कयो, वचन वेड़ी चंद साईं, त हिन वचन जी असुल में जेका अहमियत आहे उनजो अंदाज़ो उन वक़्तु ख़बर पवंदी जीअं अली आकाश साहिबु इज़ारियो अमल ॾांहुं, त उहो कौल ऐं फ़ैल जा असीं पाबंद थींदासीं तॾहिं असांजो वचन पूरो थींदो। त हिन वचन खे गॾिजी पूरो करण जे लाइ सभिनी खे पंहिंजो पंहिंजो वस ऐं वितार या शायदि इन खां अॻिते क़दम खणण जी ज़रूरत आहे। इन ज़रूरत खे महसूसु कंदे दुआ सिटुनि सां अव्हां खां इजाज़त वठंदुसि। नारायण श्याम जी सिटुनि में त अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हू ई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। पंहिंजो पंहिंजनि जो रखिजो तमामु घणो ख़्यालु, ॾिजो असांखे इजाज़त। अलाह निगहबान।